वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? भई ॿिनि टिनि ॾींहंनि खां जेको आहे माण्हू काफ़ी परेशान आहिनि जॾहिं खां ई चालान शुरू थी वियो आहे। त ई चालान जे करे सभिनीनि जेको आहे पंहिंजे मोबाइल्स में एप्लीकेशन्स बि डाउनलोड करे छॾियूं अथई। हर जेको आहे चेक करे रहिया आहिनि त असांजो किथे चालान त नाहे थियो, किथे चालान त नाहे थियो। ऐं उहे ई माण्हू जेके सिग्नल टोड़ींदा हुआ ऐं अॼु उहे ई माण्हू सिग्नल ते बीहनि बि था ऐं जेको आहे एहतराम बि कनि था, बंदि सिग्नल जो ट्रैफिक रूल्स खे बि फॉलो करे रहिया आहिनि। पर चवण जो मक़सदु इहो त 3 कलाकनि जे अंदरि अलाए केतिरा हज़ार चालान थी चुका आहिनि। ऐं इहा एप्लीकेशन वाक़ई ॾाढी सुठी आहे। तव्हां सिंध पुलिस जी जेको आहे एप्लीकेशन डाउनलोड कयो, उन में तव्हांखे अंदरि ॿियूं बि एप्लीकेशन्स मिलंदियूं जेके तव्हांजे लाइ इलाही फ़ाइदेमंद ऐं मददगार साबित थींदियूं। अच्छा, हिते चवण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां इहो सिस्टम शुरू कयो आहे ई चालान वारो, त इते मां हिकिड़ी रिक्वेस्ट जेको आहे सिंध गवर्नमेंट खे इहा करणु चाहींदसि त प्लीज़ रोडनि ते थोरो ध्यानु ॾिनो वञे। घणो करे जेके चालान थिया आहिनि उहे इहे थिया आहिनि त भाई तूं फास्ट लेन मां तूं स्लो लेन में छो वएं ऐं स्लो लेन खां तूं फास्ट लेन में छो वएं। पहिरीं ॻाल्हि मूंखे इहा ॿुधायो, जॾहिं रोडनि में नज़र ई कोन थो अचे त फास्ट लेन कहिड़ी आहे, स्लो लेन कहिड़ी आहे, त माण्हू छा कनि। ऐं उहे माण्हू परेशान थी विया आहिनि त भई असां जेको आहे ज़ाहिर आहे पंहिंजो राइट ते वेंदासीं या लेफ्ट ते वेंदासीं त इंडिकेटर ऑन कंदासीं ऐं इंडिकेटर ऑन करण जे लाइ बि तव्हांखे जेको आहे लेफ्ट राइट वञिणो पवंदो। ऐं उन जे करे बि इलाही चालान थिया आहिनि छो त माण्हुनि खे ख़बर कोन थी पवे त असांजो लेन कहिड़ो आहे, मूंखे कहिड़े लेन ते वञिणो आहे, कीअं कमु करिणो आहे। त प्लीज़ पहिरियनि रोडनि ते थोरो ध्यानु ॾिनो वञे, माण्हुनि जी कंफ्यूजन दूरि कई वञे। उन खां पोइ जेके बि चालान आहिनि, मां त ॿुधो हुयो त 15,000 ताईं जेको आहे चालान आहे, पर हींअर ॿुधण में अची रहियो आहे त जेको सीट बेल्ट न पाईंदो उन ते 1,500 रुपया फाइन आहे ऐं जेको हेलमेट नथो पाए उन ते 500 रुपया फाइन आहे ऐं जेको हिकदमि फास्ट ट्रैक खां स्लो ट्रैक ते अचे थो विदाउट इंडिकेटर उनखे 200 खां 250 रुपया चालान आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चालान पे न कंदा, ऑनलाइन चालान अॼुकल्ह अची वियो आहे, तव्हांजे मोबाइल्स में तव्हांखे मैसेजिस अची वेंदा, तव्हांखे ईमेल्स अची वेंदियूं, तव्हांजा जेके बि व्हीकल आहिनि उहे ऑटोमेटिक रजिस्टर्ड आहिनि सिंध गवर्नमेंट वटि हर इदारे में उहे रजिस्टर्ड आहिनि ऐं तव्हांखे ऑटोमेटिक सभु मैसेजिस अची वेंदा तव्हांजे रजिस्टर्ड नंबर्स ते, रजिस्टर्ड IDs ते। ऐं जेकॾहिं तव्हां उहे पे न कया त तव्हांखे अञा वधीक पेनल्टी लॻंदी। सो इन्हनि पेनल्टीज़ खां बचण जे लाइ तव्हां प्रिकॉशन्स वठो, तव्हां जेको आहे थोरो ट्रैफिक जो एहतराम कयो। आई नो, आई कैन अंडरस्टैंड त हिन दौर में स्पेशली कराची में कोई ट्रैफिक रूल कोन्हे, कुझु बि कोन्हे, हर कोई पंहिंजी मर्ज़ी कंदो आहे। मां रोज़ु ऑफिस अचां थी, रोज़ु ऑफिस खां घर वञी रही आहियां त मां माण्हुनि खे ॾिसंदी आहियां, सिग्नल बंदि हूंदो आहे हलणु शुरू कंदा आहिनि, सिग्नल खुलियल हूंदो आहे त बीठा हूंदा आहिनि। त इहा हिकिड़ी अजीब हिकिड़ी सिचुएशन आहे कराची जे अंदरि ट्रैफिक जी। सो जंहिंखे बहितर करणु तमामु ज़रूरी आहे ऐं असांजा जेके ट्रैफिक पुलिस आहिनि, अहलकार जेके बि आहिनि, उन्हनि खे मां ॾिसंदी आहियां उहो सख़्तु ड्यूटी करे रहिया हूंदा आहिनि ऐं विच रोड ते उहो बीठा हूंदा आहिनि, वीचारा इशारा कंदा रहंदा आहिनि ऐं डंपर हूंदा आहिनि, गाॾियूं हूंदियूं आहिनि, हैवी ट्रैफिक हूंदो आहे। मतिलबु तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह डंपर जेके बि आहिनि फैमिलीज़ उॾाए थियूं वञनि पियूं, हो विच में बीठा हूंदा आहिनि, हो मथे डंपर में वेठो आहे, हेठि हुनखे माण्हू सभु केवल जेतिरो नज़र ईंदो हूंदो। पर अल्लाह उन्हनि जी हिफ़ाज़त करण वारी आहे ऐं असां बि उन्हनि जे लाइ इहा ई दुआ कंदासीं त अल्लाह साईं इन्हनि खे बि पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, छो त हो बि इंसान आहिनि, उन्हनि जी बि पोयां हिकु फैमिली ई आहे। सो व्यूअर्स, अॼु शो में अचण वारो आहे ॾाढो मज़ो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां पहिरियां ई, ॾाढो मज़ो अचण वारो आहे ऐं बिल्कुलु बि चैनल स्विच न कजो, चैनल ते स्टिक थी वञो। ऐं अॼु असां जेके ॻाल्हियूं हिते डिस्कस कंदासीं, स्पेशली जेके मुंहिंजी भेनरूं आहिनि उहे ज़रूरु ॾिसनि ऐं इलाही खोड़ सारी शयुनि ते अॼु असां डिस्कस कंदासीं। सभिनि खां पहिरियां मां तव्हांखे तारुफ़ कराइणु चाहींदसि, असांजी पंहिंजी प्यारी भेण बि आहे, होस्ट बि आहे, कंपेयर बि आहे, एंकर पर्सन बि आहे ऐं उन खां अलावा सिंधी मीडिया जी पहिरीं फील्ड रिपोर्टर बि आहे, सोशल एक्टिविस्ट बि आहे, पोइट्री बि ॿुधंदासीं उन्हनि खां। काफ़ी टाइम खां पोइ अॼु जेको आहे असांजे शो में आयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे शो में आयूं कोन्हनि ऐं हमेशह ई मुंहिंजे शो में कॉल कंदियूं हुयूं
ऐं मुंहिंजी रेगुलर कॉलर्स मां हिकु हुयूं ऐं हमेशह उन्हनि सां फ़ोन ते ई ॻाल्हि थींदी हुई या कॾहिं कोई इवेंट थींदो हुयो त उन्हनि सां जेको आहे ऑफिस में मुलाक़ात थी वेंदी हुई। वरी कंहिं टाइम PTV ते वई हुअमि त उते उन्हनि सां मुलाक़ात थी, पर अॼु डिटेल मुलाक़ात थी रही आहे, अॼु डिटेल में ॻाल्हाईंदासीं उन्हनि सां। त असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि सुहिणी पारस ऐं उनखां अलावा असां सां गॾु मारिया मुख़्तियार हिते मौजूदु आहिनि जेके साइकोलॉजिस्ट आहिनि। अच्छा, साइकोलॉजिस्ट जे हवाले सां मां तव्हांखे इहो चवां त साइकोलॉजी इशूज़ जेके थींदा आहिनि, चाहे वो मर्द हुजे, चाहे उहा औरत हुजे, चाहे वो ॿार हुजे, साइकोलॉजी इशूज़ सभिनीनि खे हूंदा आहिनि। डिप्रेशन, एंज़ाइटी, डिसऑर्डर्स हर कंहिंखे हूंदा आहिनि। त इन्हनि टॉपिक्स ते असां डिस्कस कंदासीं, सो ॿिन्हिनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद। कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त तेवन। ऐं तव्हांखे ॾिसी अञा वधीक दिलि बहार थी वई, बाग थी वई, गार्डन हो गया। यस, गार्डन थी वई। कीअं आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मां उहा सिंध आहियां जेके लहर न लोॾो। इहा बि सही ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे तव्हांजी? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा त हिते त ॿई हाणे असां टई औरतूं वेठियूं आहियूं ऐं जॾहिं शाम जो टाइम आहे त उन में छो न टपाल मेज़बान बि हुजे ऐं मुंहिंजी भेनरूं जेके आहिनि हिते टपाल मेज़बान खे बिल्कुलु इंजॉय करे रहियूं आहिनि। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय वापस लाया है अपने सारिफीन के लिए। सबसे बड़ी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो। टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने के लिए सारिफीन टपाल मेज़बान जश्न जमालो का कोई भी पैक खरीदे, अपनी मालूमात पैक पर दिए हुए कूपन पर दर्ज करें, घर के करीबी ड्रॉप बॉक्स में डाल दें अपनी डिटेल और मौका पाए टीवी गेम शो जश्न जमालो में हिस्सा लेने का और ढेर सारे कीमती इनामात जीतने का। त बिल्कुलु टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। तव्हांखे ख़बर आहे त इहे शोज़ असांजा हली रहिया आहिनि ऐं बिल्कुलु तव्हां बि हिसो वठी सघो था ऐं इन में शो में अची सघो था, पंहिंजी फैमिली सां, फ्रेंड्स सां, सभिनीनि सां अची करे तव्हां गेम्स खेॾी सघो था ऐं खोड़ सारा इनाम बि खटे सघो था। सभिनि खां पहिरियां त अॼु तव्हां मूंखे ॿुधायो त छो असांखे एॾो इंतज़ारु करायो? पोएं दफ़े अचो पिया, वरी उन खां पोइ दफ़े मां न हुयमि, पोएं दफ़े तव्हां न आयो, इहो छा हुयो भला? ईअं हूंदो आहे जो जेकॾहिं विथी अची थी वञे न, इन जो मतिलबु जॾहिं बि असांजी गॾिजाणी थियणी आहे त उहा भरपूर थियणी आहे। हा, इहो आहे, इहो आहे। इन करे विथी अची वई। हलो, हिकिड़े भेरे तव्हांजो कारण थी वियो, ॿिए भेरे वरी मुंहिंजो कारण थी वियो, पर इन में हिकिड़ो राज़ हुयो त पाण जॾहिं गॾिजंदासीं त उहो भरपूर गॾिजंदासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त। माशाल्लाह, 25 सालनि जो एक्सपीरियंस मीडिया जो। 25 साल। कीअं रहियो सफ़र? ॾाढो सुठो, घणो कुझु सिखियो, अञा सिखां पई, अञा एतिरी ॼाण कोन मिली आहे। विख विख ते ज़ाहिर सबक़ु मिले थो ऐं सिखूं था। ऐं जेको इहो चई छॾींदो आहे त मां हाणे दंग आहियां, अकुल कुल आहियां, सभु कुझु सिखी वियुसि, उन ॾींहुं उहो मरी थो वञे। सही ॻाल्हि आहे। तंहिंजे करे असां घड़ी घड़ी पिया सिखूं, अञा ताईं सिखूं पिया। घणो कुझु सिखियो आहे, चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो आहे, छो त ज़ाहिर तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां फीमेल आहियो, त हिकिड़ी औरत जॾहिं कंहिं बि मैदान में अचे थी, कंहिं बि शोबे में अचे थी, त भितूं त खोड़ थियूं अचनि न, जंहिंखे हुनखे उरांगणो पवे थो। कॾहिं घर जे पहिरें त घर खां ईंदी आहे, पहिरीं भित घर खां ईंदी आहे, उनखे उरांगणो हूंदो आहे, छो त आम तौर ते माण्हुनि वटि तसवुरु चिटो कोन्हे आज़ादीअ ऐं छुड़वागीअ में फ़र्क़ु जो। आज़ादी ॿी शइ आहे, छुड़वागी ॿी शइ आहे। तव्हां असां जहिड़ियूं भेणूं औरतूं आज़ादी घुरनि थियूं, पंहिंजे हक़ जूं, पंहिंजे कम जूं, पंहिंजो साहु खणण जूं, ज़िंदगी जा फ़ैसिला करण जूं, पंहिंजी मर्ज़ीअ सां कम जी चूंड करण जूं, पंहिंजे घर में भाउ भेण सां, पीउ माउ सां वेही करे फ़ैसिलनि में वेहण जो इहो हक़ था घुरो। छुड़वागी त न आहे। सही। सो घणा चैलेंजिस ॾिठा आहिनि, घणो कुझु सिखियो आहे, ॾाढो मज़ो आयो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ऑल द बेस्ट टू यू। ऐं तव्हांखे ॾिसंदा आहियूं सुठो लॻंदो आहे, तव्हां माशाल्लाह इलाही सीनियर आहियो, 25 साल तव्हां ॾिना आहिनि पंहिंजी फील्ड खे ऐं तव्हां अॼु बि पंहिंजी फील्ड सां उहा ई मोहबत करे रहिया आहियो, उहा ई जद्दोजहद ऐं उहो ई जुनून आहे जेको 25 साल पहिरियों। उहो ई मूंखे लॻंदो ई न आहे त को 25 वरी गुज़री विया आहिनि। 90 में मां शुरूआति रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां कई। साइण तनवीर जूणे जो सां मां 12हें दर्जे में पढ़ंदी हुअसि, उन्हनि सां मां प्रोग्राम कंदी हुअसि सुगड़ियुनि सथ, ऐं हुन में ख़त ईंदा हुया, मां ख़त पढ़ंदी हुअसि, साइण उन्हनि जो जवाबु ॾींदी। तनवीर जूणे जो साहिबा वॾो नालो आहे असांजो, असांजे सिंध जो, ऐं लेखक आहे, शाइर आहे ऐं ज़बरदस्त इंसानु आहे। उन्हनि सां इहो तजुर्बो थियो त पोइ वरी सवाल अख़बार आकाश अंसारी जेको हाणे न आहे असांजे विच में, ज़ाहिरी तौर ते न आहे, हुननि जो कमु त आहे न, ठीकु आहे। सो हिन दिलि करण ते चाहिया तोसां हज़ार जहिड़ा, पर दिलि वरी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा, छा कजे। ऐं हसन दर्स ऐं आकाश अंसारी सवाल अख़बार जो स्टार्ट कयो,
त वरी छो त मुंहिंजे बाबा ख़ान मोहम्मद पंवर जर्नलिज़म डिपार्टमेंट जो बुनियादु रखियो सिंध यूनिवर्सिटी में, सही 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 त संगत सभिनी सां हुई न। उन्हनि चयो त सोणी खे मोकल असां ॾे, आकाश चयो त मोकल असां ॾे, त हिनखे असां पंहिंजे प्रैक्टिकली जर्नलिज़म में आणियूं। त सवाल अख़बार खां मूं कई शुरूआति प्रैक्टिकली। हूअं त बाबा सां ज़ाहिर सहाफ़त असांजी सुतीअ में आहे, जर्नलिज़म असांजे रत में आहे, ब्लड में आहे, सॼो ख़ानदान असांजो उन में आहे। ऐं उन खां पोइ सवाल अख़बार में अची वियासीं। जॾहिं सवाल अख़बार में अची वियसि त आकाश ऐं हसन चयो त हिकिड़ो एडिशन था कढूं PTV जे प्रोड्यूसर जे माना इंटरव्यू जो स्पेशली। हाणे इंटरव्यू वठणु केरु वेंदो? सोणी वेंदी। सही ओके सर, मां करे न कंदी आहियां कम ते। हाणे मां पहुतसि, ज़ाहिर आहे हिकिड़ो सहाफ़ी जो जॾहिं कार्ड हूंदो आहे न त किथे बि रोक टोक न हूंदी आहे, फ़ाइदो त हूंदो आहे पंहिंजे जाइ ते, पर उन फ़ाइदे खे असां पॉज़िटिव कीअं था वठूं इहा सोचण जी ॻाल्हि आहे। छो त माण्हू उनखे नेगेटिव बि यूज़ कंदा, मूं वटि सहाफ़ी जो कार्ड अथई, पोइ हीअ बि कराईंदा हू बि कराईंदा। असां उनखे जेन्युअनली उनखे आंदोसीं। पहुतसि त बादल जमाली सां मुलाक़ात थी। अच्छा 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 उन्हनि खां मां इंटरव्यू वठणु वई हुयसि। इस्माइल चांडियो साहब वेठल हुया, हिकिड़ी सीनियर जूनियर हिकिड़ी जेका सा एक्ट्रेस वेठल हुई, स्क्रिप्ट यादि करे रहिया। अच्छा, उहो जेतिरी देरि में स्क्रिप्ट यादि पिया कनि मूंखे जुमिला रटिजी विया। रोमेंटिक हिकिड़ो सीन हुआ, मां बेसिकली रोमेंटिक आहियां ई कान, ठुप न आहियां, माना कंहिं बि अंदाज़ सां किथां खां बि मूंखे ईअं न चवंदा त तूं रोमेंटिक बि आहीं। सही। हाणे इस्माइल चांडियो खे उनखे मोकिलाणी वठणी सदाईं जे लाइ, पाण मिलूं पिया, हुनजी शादी ॿियनि पई थिए। मां ॾिसी ॾिसी ईअं ई भोगन चर्चनि में मूं चयो बादल साहिब खे, सर मां इहो चवां मूंखे यादि थी वियो आहे, हुनखे नथो अचे। चई तव्हां अदाकारा भाई? मुंहिंजो न सर मां जर्नलिस्ट आहियां, पर उहो चई न पई सघे मूंखे यादि थी वियो आहे। त इस्माइल साहिबु चयो त अचो अचो प्लीज़। ऐं उहो मां जस्ट 1 मिंट में उहो चयो, बादल साहिबु हुन खां स्क्रिप्ट वठी मूंखे ॾिनो, हे वठो बाबा तव्हां वञो ॿिए भेरे अचिजो, ऐं तव्हां सुभाणे रिहर्सल आहे, परीं रिकॉर्डिंग आहे। ऐं मूंखे ईअं 90 में जेको आहे 90 जी ॻाल्हि थी कयां, ड्रामा मिली विया, 3 ड्रामा कयमि, कुर्बतूं, बूंद बूंद ज़हर ऐं शादी कार्ड। पर पोइ समी बलोच साहब कॉरिडोर में मिलिया। उन्हनि चयो बाबा तुंहिंजो ड्रामो, असांखे फिल्मबदी ॻाल्हाइण वारा माण्हू, स्क्रिप्टेड ॻाल्हाइण पाण खे अचे कोन। जेकॾहिं किरन मूंखे हींअर हिकिड़ो जुमिलो लिखी ॾींदी त दी यादि कर, कॾहिं कोन कंदसि। किरन मूंखे चवंदी ही मौज़ू अथई हिन ते ॻाल्हाए, पोइ किरन तूं छुटल आहीं। सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे, फिल्मबदी ॻाल्हाइण वारा माण्हू ईअं हूंदा आहिनि। पोइ समी बलोच साहिबु चयो तूं मेज़बान आहीं, तूं होस्ट आहीं, तोखे ॻाल्हाइण थो अचे, तूं ही कर। पोइ मूं तख़लीक़ प्रोग्राम खां कई शुरूआति, ऐं उहो सिलसिलो हलंदो रहियो। उन खां पोइ नाला मटिजंदा रहिया। हाणे उहो सभु रंग आहे जेको कंटिन्यू आहे। ज़बरदस्त, माशाल्लाह, यानी अञा ताईं हली रहियो आहे। हली रहियो आहे बिल्कुलु। ऐं हुन खां पोइ वरी धरती TV, सिंध TV, जेतिरा बि सिंधी चैनल्स आहिनि समूरा असांजा फ़ख़ुर आहिनि, शान आहिनि, मान आहिनि। ज़ाहिर आहे हिकिड़ो थींदो आहे न पंहिंजो, पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजा समूरा चैनल 24 कलाक। जॾहिं KTN आयो त मूंखे यादि थो अचे, जंहिं ॾींहुं ख़बर पई त हाणे हिकिड़ो नओं चैनल सिंधी जो अचे थो, 24 कलाक सिंधी प्रोग्राम ॾिसंदो। मुंहिंजी अम्मा, मूंखे उहो ॾींहुं कोन विसरंदो, मुंहिंजी अम्मा जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया ॻड़िया। ऐं मुंहिंजी अम्मा चयो 24 कलाक, छो त नाटक रंग रुगो PTV ते हलंदो, जंहिंजे लाइ इंतज़ारु कयो वेंदो हो। त नाटक रंग आहे, ऐं सॼे रोड रस्ता माठ थी वेंदी हुई, पिन ड्रॉप साइलेंट नाटक रंग लाइ। पहिरें उहो 25 मिंटनि जो हूंदो हो, पोइ उहो 40 मिंटनि जो थियो, नाटक सभा हूंदो, पोइ नाटक रंग थियो। अम्मा हुन ॾींहुं रोइणु शुरू कयो। असां अम्मा खे ॿारनि वांगुरु माठ पिया करायूं, अम्मा हीअ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे, तव्हां रो छो पिया? जी माना मां इन करे ख़ुशि आहियां 24 कलाक पंहिंजी ॿोलीअ में प्रोग्राम हूंदा, सो असां लाइ हिकिड़ो इहो माना फ़ख़ुर जहिड़ी ॻाल्हि आहे। तंहिंखां पोइ वरी ॿिया चैनल आया। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। तव्हां सां अञा बिल्कुलु कचहरी कंदासीं। असां गॾु मारिया मुख़्तार बि हिते मौजूदु आहिनि। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठीकु। तव्हांखे TV ते ॾिठोसीं, हाणे लाइव माशाल्लाह ॾिठो आहे त ॾाढो सुठो लॻो। कोई मां ख़ुशकिस्मती सम्झा? हा बिल्कुलु सम्झणु घुरिजे। बिल्कुल हा, बिल्कुल हा। ऐं पंहिंजनि माण्हुनि सां ईअं मुलाक़ात कजे, स्पेशली जेके असांजे सिंधी चैनल्स के अचनि था, उन्हनि खे असां अॻिते प्रमोट कयूं, त इहा वधीक हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, छो जो असां हींअर जेको आहे न ॿियनि चैनल्स जी तरफ़ तमामु घणो न मतिलबु मुतवजा थी विया आहियूं, पर हे हाणे जीअं KTN थी वियो, असांजो सिंध TV थी वियो, उन्हनि जा होस्ट, उन्हनि सां असां मुलाक़ात कयूं, त इहा हिकिड़ी ज़बरदस्त। थैंक यू सो मच, इहो बिल्कुलु एप्रिशिएटेड आहे। ऐं सुठो लॻो त तव्हां जेको आहे सिंधी चैनल्स ॾिसो था, उन्हनि जे होस्ट खे ॾिसो था, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जा शोज़ ॾिसो था, पसंदि कयो था। इहा असांजे लाइ हिकिड़ी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। बाक़ी डॉक्टर भी चई सघां थी मां तव्हांखे, क्लिनिकल वर्क आहे, हॉस्पिटल जो वर्क आहे। ज़ाहिर आहे त साइकोलॉजी बेसिकली आहे छा? ह्यूमन नेचर, ह्यूमन बिहेवियर, तव्हां कीअं सर्टन तव्हां सिचुएशन्स में कीअं उथो वेहो था, कीअं तव्हां पंहिंजी कन्वर्सेशन कन्वे कयो था,
अॻियां माण्हू सां कीअं ॻाल्हायो था तव्हां, उनखे सम्झो था नथा सम्झो, त इहा सॼी साइकोलॉजी। अच्छा, जीअं अॼुकल्ह जेको माहौल हली रहियो आहे, इंटेंस माहौल आहे, बिल्कुलु, स्पेशली जेके यंगस्टर्स आहिनि, ॿार जेके 90s खां पोइ वारा जेके आहिनि, बिल्कुलु ईअं आहे, जेके जंहिंजा अॼुकल्ह त नाला रखिया विया आहिनि, जेन ज़ी, जेन अल्फा, इहे मिलेनियल्स। हाणे मिलेनियल्स चवनि था जेके 1981 खां 96 ताईं आहिनि, हाणे इहे पहिरियां त नाला न हुया जनरेशन्स जा। ऐं हाणे जीअं जीअं टाइम अॻिते वधे थो, जेन ज़ी मां फर्स्ट टाइम जेको आहे हक़ीक़त थी ॿुधायां, मां नालो ॿुधो, मुंहिंजी सिस्टर आहे 14 इयर्स जी, उन चयो आपी जेन ज़ी। मां चयो जेन ज़ी छा हूंदो आहे? मां चयो को मां हेतिरो यूनिवर्सिटी में पढ़ी आहियां साइकोलॉजी, त जेन ज़ी मूंखे न आहे ख़बर। चई आपी जेन ज़ी नथी ख़बर, जेके असां जनरेशन जा आहियूं। जीअं मां चयो हुनजो नालो अची वियो आहे जनरेशन जो, त इहो जेन ज़ी, त इहो नालो आहे। वरी जेन अल्फा जेके उन खां 2000 खां पोइ, हा, त इहो ॾाढो जेको आहे। न, मूंखे इहो ॿुधायो, नाला रखिया जेके विया आहिनि, त रीज़न छा आहे उनजो? छा उन्हनि जो इम्पैक्ट थो अचे? छा बिहेवियर छा आहे उन्हनि जो जो इहे नाला रखिया विया आहिनि? फास्ट ॿार आहिनि ॾाढा, तमामु घणा, ऐं टाइम जे हिसाब सां उन्हनि जूं ॻाल्हियूं बि चेंज थींदियूं थी वञनि। जीअं हाणे असां 90s जा ॿार आहियूं, ऐं जेके हाणे जेके ॾिसो था उन्हनि में फ़र्क़ु आहे, त उन्हनि जा तंहिंजे करे नाला रखिया विया आहिनि इहे। सुपर एक्टिव बिहेवियर उन्हनि जो तमामु चेंज, ऐं ॻाल्हि ॻाल्हि में माना पेरेंट्स खे त बिल्कुलु पोइते करणु, त तव्हां नथा सम्झो, असांखे वधीक ख़बर आहे हिन शइ जी। ईअं ई आहे न, हा, तव्हांखे इहा शइ न आहे ख़बर। उते वरी मदर्स जो जवाबु छा ईंदो आहे? हा, इहे वार असां उस में कया। न, पर किरण, मां अदी सां ज़रूरु इहा ॻाल्हि माना ऐड कंदी हलंदसि, त टेक्नोलॉजी जेका अची वई आहे, उनजो जेको इम्पैक्ट पियो आहे, जिते पॉज़िटिव हाकारी पियो आहे न, उते नाकारी बि पियो आहे। ऐं चेक एंड बैलेंस कोन्हे न, पुछाणो कोन्हे। हा, केतिरो टाइम तव्हां सोशल मीडिया ते पंहिंजो कंज़्यूम था कयो, न उन जे बारे में तव्हांजो चेक एंड बैलेंस आहे, न टाइम ॾिठो थो वञे त कीअं है छा है। केतिरो असां फ़ोन यूज़ था कयूं, फेसबुक तव्हां ॾिसो, स्क्रॉल कंदे कंदे राति जा 4 थी वेंदा आहिनि। छा था कयूं? फ़ाइदो त न आहे न, फ़ाइदो कोई कोन आहे, डिस्टर्ब तमामु घणो। ऐं ईअं न आहे त तव्हां फेसबुक स्क्रॉल कंदव त तव्हांखे डिप्रेशन, न, तव्हांजी स्लीपिंग पैटर्न फर्स्ट ऑफ ॻाल्हि, तव्हांजी हा स्लीपिंग पैटर्न तव्हांजो वियो 4 थी विया, उन खां पोइ तव्हां छा सुबुह जो उथंदव, सॼो ॾींहुं कमु कंदव, तव्हांजी आईसाइट मुतासिर थी थिए, इन में घणियूं तव्हांजी फिज़िकल हेल्थ तव्हांजी सॼी थी थिए ख़राबु। अच्छा, हींअर त जेका जनरेशन आहे, जेके बि ॿार, मतिलबु हिकिड़ो त मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे त नंढा ॿार आहिनि 3 महीननि जा, 6 महीननि जा, साल जा, उन्हनि खे बि तव्हां मोबाइलूं था ॾियो यार। 3 महीननि ताईं ॿार चङी तरह ॾिसे कोन थो, बिल्कुलु, हुनजो विजन आहे ई कोन प्रॉपर। हू हेॾे होॾे अखियूं फेरींदो आहे, नंढड़ियूं नंढड़ियूं अखियूं टिमट टिमट हाइपर एक्ट। मां हिते ऐड कंदमि हिकिड़ी ॻाल्हि, हाणे रिसर्च आहे जेको अॼुकल्ह ॿारनि खे कोको मेलन ॾेखारीनि था, उन में तमामु घणा कलर्स आहिनि, कलरफुल जेके हूंदा आहिनि, ऐं जेके चवंदा, हा, अॼुकल्ह जेके ॿार हाइपर एक्टिव था थियनि न, उहे फ्रीक्वेंटली अच्छा चेंज था थियनि। हिकिड़ो कलर ॾेखारीनि था, ॿियो ॾेखारीनि था, टियों ॾेखारीनि था, त उन में ॿार कंफ्यूज़, डिस्टर्ब, त असां हे ॾिठोसीं, हे न ॾिठोसीं, ऐं उनखे चवंदा त इहो बिल्कुलु बंदि कयो चैनल ॿारनि खे। ॿार न डॉक्टर साहिबा, रुगो ॿार न, वॾा बि, हा, वॾा बि जॾहिं पाण स्क्रॉल था कयूं का, हिकिड़ी को माना साइकोलॉजी पॉइंट ऑफ व्यू खां थी चवां, तव्हां डॉक्टर तव्हांखे ख़बर पवंदी, त उहो इफेक्ट पवे थो। माना जेकॾहिं मां हिकिड़ी शइ ॾिसां पई, जिते मूंखे माना किरण जी ॻाल्हि पई ॿुधां का, किरण को हिकिड़ो व्लॉग ठाहियो आहे, उहो पई ॾिसां, ओचितो हेठि कंहिंजो मर्डर थी वियो आहे सडनली। किरण जी हिकिड़ी सुठी पॉज़िटिव ॻाल्हि मां न ॿुधी, हू ज़हन तां हली वई, छा चयो किरण, वरी हेठि मर्डर थियो आहे, वरी किडनैप थियो आहे, त इहे स्क्रॉलिंग में साइकोलॉजिकली। ऐं अगरि तव्हां हिकिड़ी वीडियो ॾिसो था का बि, मिसाल अगरि जीअं हिकिड़ो तव्हां चयो न मर्डर जी, उन हिसाब जी वरी ईंदियूं वेंदियूं, वरी इंसानी फितरत बि ईअं उन में इंट्रस्ट पैदा थींदो, त हे ॾिसूं, हे कीअं थियो, हे छा थियो, पोइ उनजे असां तरह ताईं को मक़सदु ई न आहे उन ॻाल्हि जो। अच्छा, मूंखे त इहो यादि आहे त नंढे हूंदे जीअं तव्हां कलर्स जी ॻाल्हि कई, त नंढे हूंदे असांखे त हिकिड़ो कलर महीनो शायदि ॿुधाईंदा हुया त हे फलाणो कलर आहे, पिंक आहे त पिंक, यादि कयो। अॼु असां ॿारनि खे एॾा कलर्स था ॾेखारियूं जो ॿार खे कंफ्यूजन आहे। हिकिड़ो त ॿार खे सम्झ में कोन थो अचे त असां ॾिसूं छा था, ऐं असांजे ज़हन में उहा विहारनि छा था असांजा पेरेंट्स, त छा हिन में
पेरेंटिंग डेवलपमेंट जी बि ज़रूरत आहे ऐं पेरेंट्स जी जेके चेक एंड बैलेंस आहे उन जी बि ज़रूरत आहे? ॾिसो अॼुकल्ह पेरेंट्स चवनि था त असांजो ॿारु सभिनी खां मतिलबु ठीकु आहे भली हुजे, मथे हुजे, ठीकु आहे, पोइ उनखे पाण ई एतिरो एक्सपोजर था ॾियनि ॿार खे, अलॻि अलॻि शयुनि जो एक्सपोजर था ॾियनि, बि त सरगर्मियूं धारा थी वयूं थी वेंदियूं आहिनि। हा पंहिंजे लाइ पाण बि बिज़ी थी ऐं ॾिसो पहिरियां रहंदा हुया जॉइंट फैमिली सिस्टम हूंदो हुयो न, ॿार कॾहिं चाचा वटि हली वियो, मामे वटि हली वियो, हाणे आहे सॼो आइसोलेशन वारो सिस्टम आहे, तव्हांजी न्यूक्लियर फैमिली सिस्टम थी वियो आहे, जॉइंट फैमिली ख़तमु थी वियो आहे, ठीकु आहे, त पोइ ॿार चारि दीवारूं पीउ मां एसि ताईं महदूद थी वियो आहे, न काॾे अचु वञा घणी, ऐं ॿार बि एतिरा तेज़ आहिनि, पेरेंट्स असां इहो चवंदा आहियूं हिन जे घर असां कीअं वञूं, हिते त मुंहिंजो ॿारु हे हरकत कंदो, हिते त हे हीअं कंदो, त पोइ इन चकर खां पेरेंट्स बि चवनि था तूं घर में वेह, पोइ फ़ोन ॾेई था छॾनि कॾहिं उन्हनि खे। हा, ऐं मां बि मदर आहियां माशाल्लाह, मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि। हा, त वॾो मुंहिंजो आहे 4 इयर्स जो, ज़रियाब नालो अथसि, ऐं नंढो आहे ज़ावियार नालो अथसि, ज़ावियार अब्बास। त उन में ॿई आहिनि, हाणे ॿिन्ही जे नेचर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिसो न हाणे मुंहिंजा ॿार आहिनि न, ऐं ॿई भाइर आहिनि, ॿिन्ही खे मां ई पालियो आहे, मां ई सभु कुझु कयो आहे, पर एतिरो फ़र्क़ु आहे, हाणे वॾो वारो आहे उनखे तव्हां किथे ॿाहिरि वठी वेंदव न त उहो ईअं रिलैक्स वेठो हूंदो, ॼण हिते ईंदड़ आहे, पर तव्हां नंढे खे छॾींदव न त उहो त हा उहो उधम मचाए छॾींदो न, त हे मां ॾिसो फ़र्क़ु आहे न, हाणे इहो मां त न कयो आहे न, इहो हिकिड़ो बाय बर्थ इन जो हिकिड़ो ॿियो बि कारण थी सघे थो त ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको रिश्तो आहे न उहो कीअं आहे, जेकॾहिं उहे ॿई हिकु मिज़ाज जा आहिनि, ॿार जे अॻियां हिकु जहिड़ा ई ॾेखारनि था, इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे, असर पए थो। जेकॾहिं मुंहिंजो बाबा ॾेंगे मिज़ाज जो आहे, झिड़ाक आहे, विड़ंदड़ आहे, हिकिड़ो उन ते वेंदो आहे, अमड़ मुंहिंजी थधे मिज़ाज काम आहे, ईअं थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे किरण, बिल्कुलु फ़र्क़ु पए थो। न न हस्बैंड ऐं वाइफ जो नेचर जेको ॿार ते इम्पैक्ट पवे थो न, इहो त ॾाढो, या वॾे ॿार में अची वेंदो आहे या विच वारे में या आख़िर वारे में ईंदो आहे। जीअं मूंखे मुंहिंजी मदर चवंदी आहे तूं बिल्कुलु पंहिंजे बाबा ते ई न, तुंहिंजी नेचर ईअं आहे, माण्हुनि सां ॻाल्हाइण, खिलण वञण, मुलाक़ात करण हर कंहिं सां ईअं ई, त ॿार बि ईअं ई आहिनि वाक़ई न। हा, अॼुकल्ह जा हाणे मतिलबु मां त इहो चवंदमि त जेको नंढो आहे, जेको घणो एक्सट्रीम शरारती आहे, उहो मुक्ति अच्छा माना हरकत आहे हरकत। मुंहिंजो हस्बैंड उहो सोशल आहे, बिल्कुलु आहे, पर ईअं न आहे घणो, त मतिलबु जिते को इन्विटेशन मिलेसि त बसि पहुची वञे, न सोचींदो त मूंखे वञणु घुरिजे न वञणु घुरिजे। अच्छा मुंहिंजे अगरि ख़ानदान जी तरफ़ां को इन्विटेशन ईंदो न, पहिरियां मूंखां पुछंदो हिते केरु केरु ईंदो, इहो हर मर्द कंदो आहे, इहो हर मर्द कंदो आहे। हीअ फैमिली ईंदी, हीअ मां चयो त पोइ छा थी पियो, तव्हांजो अलॻि मर्दनि में तव्हां वेहंदव, चई न सर्टन के हूंदा आहिनि जीअं कज़न्स वग़ैरह सभु थी विया, न न मां चयो न बसि पोइ तूं न। अच्छा डॉक्टर साहब पाण ई जवाबु ॾेई छॾियो त ॿार जेकॾहिं 5 ॿार आहिनि हिकु माउ पीउ जा, त उहे धार मिज़ाज छो हूंदा आहिनि? वजह इहा ई आहे, इहो ई आहे कारण त अम्मा जो मिज़ाज ॿियो आहे, बाबे जो मिज़ाज ॿियो आहे। अच्छा पर इहा जेका ॻाल्हि था कयो, इहो फैक्ट आहे, हिन में का शइ डिनाए नथी करे सघिजे त मतिलबु तव्हां साउरनि में अगरि का दावत थिए थी त हुन में पुछंदा ज़रूरु आहिनि, इहो मूंसां बि ॾाढो थींदो आहे त केरु केरु हूंदो ऐं छो हूंदा, इहे छो हूंदा, हा हा इहे छो हूंदा, हूंदा ज़ाहिर आहे ख़ानदान आहे, उन्हनि खे कढी त नथो सघिजे, पर छो हूंदा। अच्छा हाणे छो जो जवाबु न आहे मूं वटि। मुंहिंजा इनलॉज़ ऐं जेको असांजो ख़ानदान आहे न, उहो पाण में ईअं सम्झो सालनि खां जीअं दोस्ती हूंदी आहे न, नसीराबाद जा ई आहियूं, साॻियो ई ॻोठ आहे असांजो। सही सही। हा त उन्हनि खे सॼी, ऐं मुंहिंजी जेका आहे प्रिंसिपल मुंहिंजे हस्बैंड जी पुफो आहे, मां उन्हनि जे स्कूल में पढ़ी आहियां। त उहा मुंहिंजी अम्मी, मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजे जेके बि रिलेटिव, ऐं उनखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, उहा मूंखां पुछंदी आहे हे हूंदी मैडम कलसूम नालो आहे, ज़रूरु शो ॾिसंदी, मां उनजो नालो खणा, ख़ुशि बि थींदी ॾाढो। त उहा उनजी त सभिनी सां दोस्ती आहे न। मुंहिंजी मदर शाइस्ता लाइ अम्मी लाइ पुछंदी त अदी त आहे, मां चयो हा अम्मी त ईंदी त आहे, ॻाल्हि आहे जी सही आहे, त उनजो ॾाढो हूंदो। बाक़ी मुंहिंजे हस्बैंड सां इहो ॾाढो प्रॉब्लम आहे। इहो नेचुरल आहे, इहो हर मर्द सां थींदो आहे, सिर्फ़ु इहो तव्हांजे हस्बैंड सां न आहे, मुंहिंजे ख़्याल सां हर मर्द वरी घणा हुते पुछंदा न, छोकिरी बोकिरी हूंदियूं पुछी त ॾिसे, इहो पुछी त ज़ाल खां न पुछंदा, साली खां पुछी सघनि था भला। सालियूं बि माशाल्लाह मुंहिंजियूं जेके मुंहिंजियूं भेनरूं आहिनि मूंखां ई वॾियूं आहिनि, त उन्हनि खां इहो सवाल करे ई कोन सघे, माना सुठो दाबो आहे। मुंहिंजो फादर इन लॉ बि माशाल्लाह डॉक्टर आहे, अमेरिका में अमेरिकन सिटीज़न आहे माशाल्लाह। हा, ऐं मुंहिंजे हस्बैंड जी पूरी अधु फैमिली अमेरिका में सेटल आहे,
ऐं पंहिंजो बि कमु हली रहियो आहे वीज़ा जो। ज़बरदस्त। हा, त उहो बि बसि मतिलबु तव्हां इहो प्रिफर कयो था त तव्हांखे ॿाहिरि वञी सेटल थियणो आहे। हा, इंशाल्लाह इहो त आहे। पंहिंजे पाकिस्तान खे सर्व छो था कयो? करणु त घुरिजे, पर अॼुकल्ह जेके तव्हां हालात ॾिसो, कराची यूनिवर्सिटी वारे रोड खे केतिरो टाइम थियो आहे जेको हींअर ताईं सेटल न थी सघियो आहे। मां चवंदासीं मर वेसु मुल्क न छॾे इहो सही आहे, इहो बिल्कुलु। हाणे ॾिसो न, मुंहिंजो सॼो ख़ानदान हिते आहे, मुंहिंजो फादर मदर, मुंहिंजी ग्रैंड मदर नानीअ मां जंहिं मूंखे पालियो आहे, उहे सभु हिते आहिनि, ऐं मुंहिंजे हस्बैंड जो सॼो ख़ानदान ओॾे आहे। हाणे असां ॿई डिवाइड थी विया आहियूं। हाणे हिनखे त एनी हाउ वञिणो आहे, ऐं मुंहिंजी हाणे शादी थियल आहे ज़ाहिर आहे, त हाणे मां उनजे पोयां ईअं हुजे त मुंहिंजे हस्बैंड जो पंहिंजो शौक़ु हुजे न, त उनखे मां पोइ ते बि करे वञा, सम्झो था न। हाणे हुनजो फादर हुतां जो सिटीज़न आहे, हुते 2009 खां वठी अमेरिका में चाचा चाचियूं इवन ॾाॾो ॾाॾी सभु हुते रहिया अथसि। मुंहिंजी मदर इन लॉ जी डेथ थी वई आहे। हा, त बाक़ी सभु ओॾे ई आहिनि न। त हिन जो इहो आहे त मुंहिंजा त सभु हुते आहिनि, तुंहिंजो ख़ानदान आहे न हिते। इहा पॉइंट नोट करण जी आहे, तुंहिंजो ख़ानदान हिते आहे न। थोरी आहे त मां स्पेशली पाकिस्तान छॾे ऐं मां उते वञा, उते मां जॉब कयां, न। मुंहिंजो बाबा हुते ॾींहुं राति असांजी वीज़ा इमिग्रेशन जे लाइ महिनत थो करे। न सही आहे, सच्ची ॻाल्हि आहे, एक्सपोजर हुजणु घुरिजे, पर तव्हां वञो उते बि कमु कयो, एक्सपीरियंस वठणु घुरिजे, नॉलेज गेन करणु घुरिजे, पर एट द एंड तव्हांखे अचणो पंहिंजे मुल्क आहे। इहा त पंहिंजे मुल्क ॾिसो, मां बि 4.5 साल ॿाहिरि रही आयसि, पर मां वापसि आयसि ऐं मूंखे वरी अपॉर्चुनिटी मिली त मां ॿाहिरि वञा, पर मां इहो ई चयो त न, कमु हिते ई करिणो आहे, रहणो हाणे हिते ई आहे, भले कहिड़ो बि आहे, कुझु बि आहे। हीअ सिंध अमर असांजी आहे, हीअ मुल्क असांजो आहे। बिल्कुलु। ऐं मां तव्हांजी ॻाल्हि खे वरी थोरो एड बि कंदसि त घर जहिड़ो बि हुजे, हा, दर भॻल आहिनि, छितूं चापोड़ा किरनि पिया, पर घर घर आहे। सो ही धरती असांजो घर आहे। बिल्कुलु। ऐं असां दुनिया जी तव्हां केतिरो बि कमु कयो सॼो ॾींहुं, जॾहिं हुन भॻल टुटल घर में वेंदा आहियो, सुकून साह खणंदा आहियो, त मां पंहिंजे घर आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो ही असांजो मुल्क ही असांजी मुंहिंजी नंढड़ी सिस्टर जी मां तव्हां सां डिस्कस हिते हिकिड़ी ब्रेक वठां। हा, बिल्कुलु बिल्कुलु, छो ब्रेक बि ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजे अंदाज़ में थोरी ब्रेक वठो। अच्छा, मां नंढड़ी पितकड़ी हिकिड़ी साई था वठूं, केॾांहुं बि न वञो, न को हेॾां न को होॾां, रिमोट खे मथे न लाहिजो, ठीकु आहे? खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके कंदासीं हिन साईअ खां पोइ। चांहि खणी अचो तेसिताईं, ठीकु आहे? वेलकम बैक व्यूअर्स। मेरे ताके बलिकार कंदासीं, माइन के न विहारींदा कयो। ईअं मायूं विहंदियूं न त बसि पोइ सभु कमु ख़राबु आहे। भई नेचुरल आहे, ऐं इहो असां ॻाल्हियूं पिया कयूं त ईअं जेकॾहिं अची वियासीं त हुन में छा थी पियो, न? बिल्कुलु ईअं ई थींदो आहे, ईअं ई थींदो आहे। हा, ऐं लाइव प्रोग्राम जो कॉन्सेप्ट क्लियर कोन्हे माण्हुनि वटि। लाइव चइबो छा? लाइव माना जीअं जो तीअं, रैंडमली, एज इट इज़, ठीकु आहे? हिन मतिलबु इहो ई हूंदो आहे। तव्हां ॻाल्हायो, तव्हां ईअं बि करे सघो था, तव्हां ईअं बि करे सघो था, ऐं तव्हांखे हा हा बिल्कुलु, इन शॉर्ट तव्हां नेचुरल कट वट न, हा, प्रोग्राम जीअं हले तो उअं ई हलंदो रहे। अच्छा, इलाही इम्पॉर्टेंट ॻाल्हि ऐं जेको सिंधी मीडिया जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियो आहे त मीडिया फोरम। मीडिया फोरम जा तव्हां मेंबर आहियो, ऐं मीडिया फोरम जी जेको हिकिड़ी हाइप क्रिएट थी आहे हींअर सोशल मीडिया ते या जाइ जाइ ते, माण्हू हिन जे हवाले सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं ॾिसी करे ॿुधी करे ॾाढो सुठो लॻी रहियो आहे। सो मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त इन जी बुनियादु कंहिं रखी ऐं इन जे पोयां सोच छा आहे? इन जो पीढ़ जो पथर रखण वारा त नाजिया मीर आहे। KTN खां ई हुनजी शुरूआति थी। असांजी टैलेंटेड न्यूज़ कास्टर, एंकर, ज़बरदस्त क़िस्म जी शख़्सियत सजाद सुहाग, नसीर गोपांग ऐं समूरी टीम। कंहिं कंहिं जा नाला खणा, छो त खोड़ आहिनि। बख्शण महिराणवी बि आहे, ॿिया बि आहिनि, खोड़ आहिनि, त वरी को रुसी न वञे, इन करे मां घटि नाला थी खणा। पर इहे माना बेस माना इन्हनि विधो। ऐं सोच इहा आहे त समूरी जेका मीडिया आहे, न रुगो सिंधी पर उर्दू मीडिया बि असांजी,
उन जे साथियुनि खे बि हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कजे ऐं उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे हिसे जा उन्हनि खां कमु कराइजनि। छो त चैनल्स जी हीअं सिचुएशन कुझु अहिड़ी आहे, तव्हीं बि ॼाणो था, मां बि ॼाणा थी, त को अहिड़ो प्लेटफॉर्म बि हुजे जेकॾहिं को मसइलो परेशानी आहे त द मीडिया फॉर्म हुजे, उन ते अची करे उहे ॿुधाइनि ऐं उन्हनि खे उते को का किर्त मिली वञे। सही, इहो इन जे पोयां सोच इहा आहे। छा इन में जॉब्स बि ऑफर थींदियूं अॻिते हली? छो त फ़िलहाल जेको कमु थी रहियो आहे उहो थी रहियो आहे ॿारनि जी एजुकेशन जे हवाले सां, जंहिंमें जेके असांजा सीनियर्स आहिनि उहे कोशिशि कनि पिया त सिंध हुकूमत सां मिली करे, एजुकेशन डिपार्टमेंट सां मिली करे, जेके ग़रीब फ़नकार आहिनि उन्हनि जा ॿार अफोर्ड नथा करे सघनि फीस, त उन्हनि जी फीस जेको आहे सो ख़तमु कराई वञे, या जेके अफोर्ड करे सघंदा पर एतिरो न त पोइ भला घटि कराई वञे। अच्छा, मां हिते हिकिड़ी शइ पई सोचां, मूंखे न आहे ख़बर त मूंखे चवणु घुरिजे या न चवणु घुरिजे, छो जो मां मेंबर बि न आहियां, बट छो त मां मीडिया जो मां बि हिसो आहियां, ठीकु आहे। मां हिते हिकिड़ी सजेशन ॾियणु चाहींदसि तव्हां सभिनीनि खे, जेकॾहिं सम्झ में अचेव त उन ते बि कमु ज़रूरु कयो। सिर्फ़ु एक्टर्स न, बिहाइंड द कैमरा बि इलाही माण्हू आहिनि, ठीकु आहे, बिहाइंड द कैमरा बि ग़रीब आहिनि, बिल्कुलु आर्टिस्ट ग़रीब कोन्हे, टेक्निकल स्टाफ बि ग़रीब आहे। असांजा कैमरामैन थी विया, असांजा जेके EN जी डिपार्टमेंट जा छोकिरा थी विया, इहे जेके आहिनि इहे बि वीचारा सफ़र कनि था, त मुंहिंजे ख़्याल सां इहे बि मीडिया जो अहम हिसो आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, टेक्निकल जेको बि स्टाफ आहे, हा, टेक्निकल स्टाफ जे लाइ बि तव्हांखे कमु करणु घुरिजे, उन्हनि खे बि मेंबर कयो। बिल्कुलु, उहे बि आहिनि, उन्हनि मां बि साथी खोड़ आहिनि जेके हींअर कुझु ॾींहं अॻु प्रोग्राम थियो द मीडिया फॉर्म जो, ऐं सकाफ़त खाते जे सहकार सां थियो। सकाफ़त खाते खे बि घुरिजे त ईअं असांजो मेलोहा आर्ट सर्किल आहे, इहे असांजूं खोड़ फ़नकारनि जूं तंज़ीमूं आहिनि जेके इहे समूरा कम करे रहियूं आहिनि। द मीडिया फॉर्म जी हिकिड़ी प्लस पॉइंट सुठे में सुठी इहा आहे त उन वटि तव्हां जेके असांजूं, छो त तव्हां चयो न आर्टिस्ट, त हीअ जेके टेक्निकल असांजा इहे माण्हू वेठा आहिनि न, कैमरामैन, एडिटर, OB में, MCR, इहे बि आर्टिस्ट आहिनि, छो त इहो बि हिकिड़ो आर्ट आहे, आर्ट माना फन न, बिल्कुलु आहे, त इहो बि हिकिड़ो फन आहे, ॻाल्हाइण बि हिकिड़ो फन आहे, माना मेज़बान तव्हां जेको ॻाल्हाए पिया इहो बि हिकिड़ो हर को थोरी थो ॻाल्हाए सघे। जीअं असांजी डॉक्टर साहिबा हिन जी शायदि ॾींदी त माना मां कंफ्यूज़ पई थियां छा ॻाल्हाईंदसि, पर हीउ फन आयो त इनखे बि फन चइबो आहे, आर्ट चइबो उनखे आहे। उहे सभु असां जुड़ियल आहिनि, पर उन में उन्हनि खे रोज़गार जे हवाले सां कमु करण वारी जेका तव्हांजी सजेशन आहे उन ते ज़रूरु वीचारणु घुरिजे। बिल्कुलु, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां हींअर ई उन्हनि खे जॉब्स ॾियणु शुरू करे छॾियो, बट इहो आहे त उन्हनि खे नज़र में ज़रूरु रखो, जीअं डायरेक्टर्स थी विया। ॾिसो, हर आर्टिस्ट बि ग़रीब कोन्हे, इलाही अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन जी बैक सुठी आहे, उन्हनि खे बैक सपोर्ट आहे, पंहिंजी प्रॉपर्टीज़ आहिनि, पंहिंजो ख़ानदान आहे, हिकिड़ो हर शइ हूंदी आहे, किन खे ज़रूरत आहे, किन खे ज़रूरत न आहे, त ईअं ई जेको असांजो टेक्निकल स्टाफ आहे उहो वीचारो इलाही ग़रीब आहे। बिल्कुलु, ऐं उन में तव्हां हुननि खे मिस करे छॾियो, माइनस करे छॾियो, माना ज़हन मां लही वियो असांजा साज़िंदा, हा बिल्कुलु आहिनि, जेके असांजा लाइव प्रोग्राम्स में वेहनि था, पाण सां गॾु असांखे जॉइन कंदा आहिनि ऐं वेठा हूंदा आहिनि, लाॻीतो 2 कलाक प्रोग्राम आहे, कॾहिं कॾहिं ट्रांसमिशन्स आहिनि 10-10 कलाक जूं बि हूंदियूं आहिनि, म्यूज़िक वीचारा जेके उहे पिया वॼाईंदा आहिनि, कॾहिं उन ते हूंदा आहिनि, कॾहिं बुख ते हूंदा आहिनि, त उन्हनि खे बि नज़र में बिल्कुलु रखणु घुरिजे, छो त इहो टेक्निकल कमु आहे ऐं इन्हनि माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। ऐं जेका हिकिड़ी कोलैबोरेशन तव्हांजी थी आहे द मीडिया फॉर्म जी, जेका सिंध गवर्नमेंट ऐं कल्चर डिपार्टमेंट सां, त इहा वॾी शइ आहे, ॾाढी वॾी शइ आहे। हिन में प्लस पॉइंट इहा बि आहे त रुगो फ़नकार उहे, मां बि तव्हां वारी ॻाल्हि खे सेकेंड कंदसि, त रुगो उहे न अॻियां आणियो जेके ऑलरेडी सेटल्ड आहिनि, तव्हां उन्हनि खे प्रोमिनेंट कयो जिन वटि माना हींअर कुझु बि न आहे करण लाइ। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त असां जेका सिंधी मीडिया पाण में ठीकु आहे ॻंढियल आहे, ठीकु आहे, भले मिलूं न मिलूं सालनि ताईं, बट इहो आहे जुड़ियल आहियूं ऐं किथे बि मिलूं था त सुठे नमूने मिलूं था। उर्दू मीडिया हिकु अलॻि फील्ड आहे, ठीकु आहे, उर्दू मीडिया वारा त शायदि मतिलबु सिंधी आर्टिस्टनि खे कुझु सम्झनि बि कोन था। ऐं तव्हांखे छा थो लॻे त इहा वरी कोलैबोरेशन हिकिड़ी तव्हांखे कीअं थी सम्झ में अचे त हू ईंदा असांजे इवेंट्स में, या असांखे उन तरीक़े सां ॾिसनि था? असां वटि आया न, असां वटि उर्दू जे नाले वारा वॾा न नाले दानिश खां अलावा उन खां सवाइ खोड़ माण्हू हुया जेके चैनल्स जा CEO हुआ, उर्दू चैनल्स जा नाला मूंखे सभिनी जा यादि कोन्हनि, पर उहे बि मौजूदु हुआ। पर ॻाल्हि चवण जी आहे त जेकॾहिं तव्हांजो कमु सुठो आहे न, मीडिया सिंधी हुजे या उर्दू, तव्हांजो कमु सुठो आहे न, असां बि त हाणे झूना थियण वारा आहियूं, तव्हां घुरायो था न असांखे, माना तव्हांखे ख़बर आहे त हिननि जो कमु आहे, घुराइणो पवंदो, मान ॾियणो पवंदो, सो पंहिंजो कमु पंहिंजी जॻह ठाहींदो आहे। सही। ऐं तव्हां थोरा मशहूरु थी वञो
पैसो बि तव्हांखे मिली वेंदो, शोहरत बि मिली वेंदी, नालो बि मिली वेंदो। हाणे इन्हनि टिनि शयुनि खे संभालण खां वॾी माना मसइलो इहो आहे, संभाले वेंदो, हज़म करे वेंदो, हर कोई नथो करे। इहो आहे इम्तिहान तव्हांजो। असांजो अली गुल बि त आहे न, खजी वियो न, अॼु बि हुन में उहा ई निवड़त आहे, अॼु बि हुन में उहो अॼु बि हीअं मिलंदो आहे। तोड़े जो सॼी दुनिया थी सुञाणे, हुननि खे हींअर माना अवॉर्ड मिलियो आहे ह्यूस्टन में, पर हींअर बि उहो हीअं मिलंदो आहे। सो इहा जेकॾहिं तव्हां में आहे न, त पोइ उर्दू मीडिया सिंधी मीडिया को फ़र्क़ु कोन थो पए। सही। पर असां में जेको ओचितो तकड़ में हठ थो अची वञे न, हाणे जेको नालो आहे वॾो, हाणे मूंखे बि त भला 90 में आई आहियां, त मां बि सीनियर आहियां न, त मां छो किरण सां वियां? किरण त कल्ह जी होस्ट आहे, मूंखे कहिड़ा चयो बाबा सीनियर होस्ट जेका पोइ वेंदसि, पर न, निवड़त तव्हां में आहे न, तव्हां जॻह ठाहे वठंदो। सही। न न, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं ई हुजणु घुरिजे। बिल्कुलु। इंसान खे डाउन टू अर्थ हुजणु घुरिजे। इन सां ई तव्हांजी इज़त बि आहे ऐं तव्हांखे जेको आहे न माण्हू पसंदि बि इन शइ खे कंदा आहिनि। एटीट्यूड भई असांखे वणंदो ई न आहे, ठुप न अचे बि कोन थो, अचे बि कोन थो। मां हमेशह इहा ई शइ चवंदी आहियां, यकीन कयो, मां चवंदी आहियां यार एटीट्यूड मूंखे न ॾेखारियो, मूं वटि पंहिंजो बि आहे, मां जेकॾहिं ॾेखारियो पोइ तव्हां खां हज़म कोन थींदो। एग्ज़ैक्टली। त इन जे करे तव्हां एटीट्यूड उते ॾेखारियो जिते तव्हांखे ज़रूरत ज़रूरत, मां बि चवंदी आहियां एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजे साथियुनि सां, पंहिंजे कॉलीग सां, उथण वेहण वारनि सां, कमु कंदड़नि सां उन्हनि खे एटीट्यूड न ॾेखारियो। छो हर तबके जो माण्हू कमु कंदो आहे न, ऐं कमु ॻाल्हाईंदो आहे, हर कंहिंजो कमु ॻाल्हाईंदो आहे। तव्हां हर कंहिं सां उहो ई हूंदव जेको तव्हांजो एटीट्यूड आहे, इगोइस्टिक थी वेंदव। अच्छा, उहा ई ॻाल्हि त माना असांखे कंहिं बि असां इवेंट में पाण गॾिजूं था न, असांखे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे त तूं किरण आहीं, ज़रूरत कान्हे। किरण एॾो सुठो कमु करे चुकी आहे जो किरण खे परे खां माण्हू सुञाणे करे किरण ॾींदा, किरण कहिड़ा हाल आहिनि, किरण जो कमु प्रोमिनेंट आहे, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे त मां किरण आहियां या मां सोणी आहियां, न, ही मूं ई असांजो आईडी कार्ड आहे। हा, असांजी सुञाणप इहो आहे, परे खां पधरो आहे, अचे पई, इहो बूथ ई असांजो आहे जेको असांजो आईडी कार्ड आहे। बूथ ॾिस, का बि कोन चवंदी आहे बूथ, मां ई चवंदी आहियां अॼु तो चयो आहे बूथ, मां त चवंदी आहियां मां बि नेचुरल हुजे न। जीअं मूंखे फील थियो त किरण बि बिल्कुलु, हालांकि टीवी शो थी करे, केटीएन भला घटि ॻाल्हि त न आहे न, इहा ई निवड़त आहे। उते लाइव तव्हां नेचुरल तव्हां ॻाल्हायो था, जेको तव्हांजी टॉक आहे तव्हां उहो ई ॻाल्हायो था, तव्हां फेक नथा थियो। फेक माण्हू जेको पाण नेचुरल हूंदो न, उहो न थी सघंदो। तव्हां केतिरा लफ़्ज़ ठाहींदव, मतलब जेको तव्हां इनर तव्हांजो आहे, तव्हां ॿाहिरि बि तव्हां आउटर बि तव्हां उहो ई आहियो। ऐं इन लाइ ज़रूरी हूंदो आहे तव्हांजी केमिस्ट्री। हाणे होस्ट तॾहिं कंफर्ट हूंदी आहे जॾहिं गेस्ट बि उन ई केमिस्ट्री जा हुजनि, समझे थी, ठीकु आहे, समझे थी, होस्ट तॾहिं ॾाढी कंफर्ट हूंदी आहे, रिलैक्स हूंदी आहे, मज़े सां प्रोग्राम कंदी आहे, स्पेशली लाइव। रिकॉर्डेड त मूंखे वणे ई कोन, मां कंदी बि न आहियां, मां पाण भॼंदी आहियां। असां फिल्म ॻाल्हाइण वारा वरी चओ था कट, हाणे इहो साॻियो एक्सप्रेशन मूंखे कान ईंदो, न ईंदो, उहो त मां बि बेज़ार थींदी आहियां, भला इहो कहिड़ो तरीक़ो आहे। अच्छा मारिया, तव्हां इहो ॿुधायो त भई अॼुकल्ह पेरेंट्स में हिकिड़ी शइ नज़र अची रही आहे जेका मुंहिंजे ख़्याल सां असांजी ऑडियंस बि इन शइ खे सम्झी सघे थी, त पेरेंट्स जेके आहिनि पंहिंजे ॿार जी ग़लती नथा मञनि अॼु जे दौर में, ठीकु आहे, हिकिड़ो ब्रॉटअप जेको ॿार जो कनि था, ऐं ॿारु जेकॾहिं का ग़लती करे थो त उनखे मञनि कोन था, चवनि था त न मुंहिंजो ॿारु त बिल्कुलु सही आहे, उन त अहिड़ी शइ कई कोन्हे, न ई वरी करे सघे थो। ॾिसो न, इहा शइ जेसिताणी तव्हांजो ॿारु 4 सालनि जो आहे, 5 सालनि जो आहे, 6 सालनि जो आहे, त तव्हांजो ॿारु कवर थींदो ईंदो, ठीकु आहे। उहो कहिड़ी शरारत कंदो, वधि में वधि सोसाइटी में कंहिं ॿार खे ढकणु ईंदो, चमाटणु ईंदो, धिको ॾेई ईंदो, पर इहा शइ अगरि तव्हां ॿार खे उन वक़्तु स्टॉप न कंदव, न सम्झाईंदव। ऐं फॉर एग्ज़ाम्पल, मां हिकिड़ी सोसाइटी में रहां थी, मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि, मूंखे का लेडी अचे थी त तुंहिंजो पुटु हेठि खेॾे पियो ऐं मुंहिंजे ॿार खे धिको ॾेई वियो, बजाए जो मां चवां त मुंहिंजो पुटु त ईअं करे सघे ई नथो, छो थो करे सघे, नॉर्मल ॿारु आहे, खेॾे थो करे थो, कॾहिं कंहिंखे धिको ॾिनई, कॾहिं कंहिं हुनखे धिको ॾिनो, बजाए जो मां उन माई जी इंसल्ट करे उनखे कढां घरां, त मां पंहिंजे पुट खे छो न सम्झायां त बाबा इहा शइ सही न आहे, ठीकु आहे। या अगरि का एॾी वॾी ग़लती आहे त उहा मदर इन्वेस्टिगेट था करे, थोरो हेठि लही वञे, 4 माण्हू ॿिया बि ज़रूरु हूंदा, कंहिंजा के ड्राइवर्स बीठा हूंदा, को पियोन हूंदो, बाबा तव्हां कुझु अहिड़ो ॾिठो, हिन छा कयो, हिन छा कयो, थोरो अधु कलाकु पंहिंजो तव्हां ॾियो, माना ईअं करे त भई मुंहिंजे पुटु कयो न, पोयां जेको ॿारु ग़लती करे ईंदो न, उहो त शीं थी वेंदो न। हा बिल्कुलु। ऐं तव्हांजी ॻाल्हि ते मूंखे यादि अची वई, किरण ॻाल्हि मज़े जी यादि अची वई, ख़बर अथई कहिड़ी, जीअं ॿुधाए पई न मां बि हरकत, मां त माना अॼु ताईं हरकत आहे, ख़बर अथई, मां अॼु ताईं हरकत आहे, त दरवाज़े ते जॾहिं दाह को खणी ईंदो त अम्मा कॾहिं बि उन्हनि जे अॻियां असांखे न चवंदी, अम्मा चवंदी अच्छा अम्मा ॻाल्हायांसि थी, सदाईं
बाबा या अमा चवंदा असां ॻाल्हायूंसि था पुछूंसि था पोइ वरी हू जॾहिं बि जेका बि दां केरु बि खणी ईंदो मर्द या माण्हू मां सदाईं ॿियनि जूं गिनटियूं मंझंदि जो वॼाए भॼी वेंदी हुयसि ठीकु आहे हर के मां सदाईं कयो ऐं असांजे घर जे भरिसां चाचा दीवान रहंदो उहो जॾहिं ॿेर जी मुंद थींदी न हुनखे हिकु ॿेर न लभंदो वण ते चढ़ियल हूंदी हुअसि मां थेलियूं भरे भरे उहे ॻोल्हींदो त ॿेर वञनि काॾे त हिकिड़ो वेठो हिकिड़ो भेरो पकिड़े वरितईं हाणे हू 6 कलाक वेट कयण मां 6 कलाक मथे वेठी आहियां हाणे इंतज़ारु पियो करे थी लहे त मां हिनखे लठ ॾेखारियां मां लहा न पई मां हुते ॿेर पई खावां ऐं बाक़ाइदा ॿेर पई खां पर अम्मा असां तव्हांजी ॻाल्हि ते त अम्मा चवंदी मां ॻाल्हायांसि थी पोइ अंदरि घुराए पोइ चवंदी बाबा इहा ग़लति ॻाल्हि न इहा बि अगरि ॿार में डेवलप थी न त मुंहिंजा पेरेंट्स मूंखे कवर था कनि ऐं इहो दिल में इन्हनि ॿारनि करे छॾियो न पोइ जॾहिं उहे ॿार पंहिंजे एडल्टहुड में अचनि था जीअं उहो पंहिंजो टीन क्रॉस कनि था त उहे जेका नंढे लाइ जी शइ आहे उहा डेवलप थी उहा घर करे वई न घर करे ॿार में हा ऐं उन ॿार जो वरी पोइ बिहेवियर जज़्बात चेंज पाण में ईअं नॉर्मली बि दोस्त वेठा आहिनि न त को अहिड़ी हरकत अहिड़ी मज़ामत करे वेहंदा त उहा बर्दाश्त करण वारी थोरी हूंदी न हुनजे लाइ न हिन जे लाइ पोइ त अॻिते ॾिसो था केॾा मसइला था थी वञनि ऐं हीअं त हाणे कंहिंजो नालो खणण ऐं डिस्क्लोज़ करण बि सही ॻाल्हि न आहे पर तव्हां पाण मीडिया जाओ ॾिसंदा हूंदव त इन नंढी नंढी ॻाल्हियुनि ते मर्डर्स थी था वञनि फैमिलीज़ होतियूं थियूं पर जब इहा जेका जड़ इहो वॾे लाइ कॾहिं बि न त हाणे हिकिड़ो 20 सालनि जो आहे 25 सालनि जो आहे इहो तव्हां ॾिसो हिन जी जड़ शुरू खां वठी असां साइकोलॉजिस्ट आहियूं न असेसमेंट थींदा आहिनि जॾहिं तव्हां चओ था न एंज़ाइटी आहे ईअं ई एंज़ाइटी न आहे असां असेसमेंट कंदा आहियूं पास्ट एक्सपीरियंस तव्हांजो छा आहे ऐं असां उन तह ते पहुचंदा आहियूं त अच्छा हिन सां इहो प्रॉब्लम थियो हुयो या जेके चाइल्ड अब्यूज़ जी असां ॻाल्हि कईसीं ऑफ कैमरा त उन में बि ईअं आहे का बि छोकिरी या छोकिरो आहे उनजो न उहो कॉन्फिडेंस लेवल न हूंदो आहे न स्कूल में हूंदो आहे न फ्रेंड्स सां गॾु सर्कल में उहो चुप हूंदो आहे पोइ अगरि जेके पेरेंट्स बि जीअं एजुकेटेड आहिनि सम्झनि था त भई ज़रूरत आहे हेल्प जी ज़रूरत आहे ठीकु आहे न ऐं के त ईअं असांजो ॿारु चरियो आहे छा अगरि केरु मशवरो ॾींदो न त तव्हां हिनखे साइकोलॉजिस्ट खे ॾेखारियो साइकोलॉजी हेल्प जी ज़रूरत आहे त पोइ तूं छा थी चवें त असांजो ॿारु चरियो पर जॾहिं त इहो नॉर्मल आहे बुखार ॾेखारण वञूं था तव्हां पेनाडोल बि त खाओ था फीवर ख़तम थी वियो न तव्हांजो ऐं असां वटि कॉन्सेप्ट आहे असां वटि मां पंहिंजी फैमिली जी ॻाल्हि थी कयां त 4 महीननि में नफ़्सियाती माहिर ॾे नॉर्मली बि वञिणो आहे बिल्कुलु वञिणो आहे फाइल ठहियल आहे असांजो असां वेंदा आहियूं तूं चरी ई छा मूंखे चवंदा आहिनि मुंहिंजो मां हा चरी आहियां छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे पर हिकु नॉर्मल शइ आहे तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा चेंजिस आया आहिनि छा चेंजिस आया आहिनि जीअं मां ब्रेन में इलाही चेंजिस थी पयूं अमेरिका जी ॻाल्हि कई त मां ॿुधायमि तव्हांखे मुंहिंजे हस्बैंड जा हुते रहनि था रिलेटिव मुंहिंजे हस्बैंड जो चाचा हुनजो न जॉब इंटरव्यू हुयो न त उहो ॾेई आयो त न फेसबुक ते लिखियो त आई हैव डन बाय MMPI पर्सनैलिटी टेस्ट त मां उते ई लिखियो त मां चयो त न इहा टेस्ट तव्हां ॾेई आहे मां ई लिखियो न त चयईं त न हा मतिलबु मूंखे न हुई ख़बर चई उते जॉब थियण खां पहिरियों असांजी मल्टीपल अच्छा जंहिं स्टेट में रहनि था न मिनेसोटा असांजी जेका टेस्ट आहे हुनजो नालो ई आहे मल्टीपल मिनेसोटा इन्वेंटरी पर्सनैलिटी टेस्ट ठीकु आहे इहो हिनजो नालो आहे पढ़ियो जेको मुंहिंजो बुक आहे उहो बि अमेरिकन साइकोलॉजिकल एसोसिएशन यानी की वर्ल्ड वाइड रिकॉग्नाइज़्ड आहे मां उन बि वञा थी त मां जॉब करे डायरेक्ट सघां थी मां पंहिंजो सर्टिफिकेट ॾेखारियां मां पंहिंजी डिग्री ॾेखारियां त आई एम साइकोलॉजिस्ट छो जो ॾिसो अल्ज़ाइमर ऐं स्ट्रेस डिप्रेशन ये असां खां वधीक जेके अंग्रेज़नि खे हूंदा आहिनि OCD बि आहे भाई OCD त तमामु छा हूंदो आहे जो जॉब करण खां पहिरियों नॉर्मल माण्हू जीअं हाणे मां इंटरव्यू ॾियण थी वञा न मुंहिंजी साइकोलॉजिकल असेसमेंट थींदी ईअं न त अचो तव्हां ऑफर लेटर खणी वञो बसि तव्हांजी जॉब डन थी वई हाणे त मज़ो आहे हाणे त AI जो दौर आहे हाणे जेको AI असेसमेंट कंदो न जॾहिं तव्हांजो सॼी डेटा कढंदो ॿाहिरि पतरी थी वेंदी आहे कुझु लिकाए बि नथा सघो कुझु बि नथा लिकाए सघो नेटफ्लिक्स ते सीरीज़ आई अथव एडोलेसेंस जे नाले सां उन में हिकिड़ो ईअं सम्झो 13-14 सालनि जो छोकिरो कमु थो करे त उन सां इहो इशू आहे न डिप्रेस उनखे कंहिं उनजे न पेज ते का छोकिरी उनखे बुली कंदी आहे ट्रोल कंदी आहे पोइ जवाबी कार्रवाई थींदी आहे ऑब्वियसली होॾां हे बि जवाबु ॾींदो आहे हेॾां इहा सीरीज़ सुठी अथव ॾिसजो अगरि नेटफ्लिक्स ते टाइम मिलेव न एडोलेसेंस जे नाले सां अथव 3-4 एपिसोड्स अथसि हिन जो न
त उहो उनजे मतिलबु हाणे हिकिड़ो बहस हूंदो आहे त उहो तव्हां ख़तमु कयो न उहो छोकिरो उनजे एड्रेसनि ताईं पहुचंदो आहे, उनजो मर्डर करे छॾींदो आहे। छा ते हिकिड़े रुॻी लफ़्ज़ ट्रोल ते उहो उनजो अंदरां उनजी शइ हले पई न। हिकिड़ो अगरि को नॉर्मल माण्हू हुजे हा त उहो त ईअं न करे, इहे शयूं हिते बि आहिनि, इहे शयूं हिते बि आहिनि। पर किरण थोरी देरि अॻु हिकिड़ी ॻाल्हि कई जेका सभिनी खे ॾिसणु घुरिजे, छो त सिधी रीति ॾिसनि पिया, पाण खे ॿुधनि पिया, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। मां बि सदाईं कंदी आहियां किरण जी ॻाल्हि कई, फोकस कजे उन ॻाल्हि ते त जेका तरबियत घरां थी मिले न, तव्हां कुझु बि दुनिया में असांखे किरण खे अलाए छा छा माण्हू चवंदा आहिनि, तव्हांखे बि चवंदा हूंदा, मूंखे बि चवंदा आहिनि हीअ माण्हुनि सां हीअं थी मिले, हीअ फ्रैंक आहे, हीअ बोल्ड आहे, हेॾी एक्स्ट्रा फ़र्क़ु नथो पए, छो त असांखे घरां जेका तरबियत मिलियल आहे उहा पाण खणी पिया हलूं। जेके कचे कना न लॻा से पके बि न लॻंदा। सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे। सो उहो जेके कना आहिनि न, जीअं घड़ो ठाहींदो आहे न इहो कुबार, ओॾी महिल ई शेप ठहंदो आहे, उन खां पोइ पको थी वेंदो त तव्हां कुझु बि कयो कोन ठहंदो। नेटफ्लिक्स जी तव्हां ॻाल्हि कई, इन करे मां वरी इनखे इंटरप्ट कयो त इहो हिकिड़ो असांजी साइकोलॉजिकल डिस्टर्ब करण जे लाइ इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। ॿारनि खे डिस्टर्ब करण लाइ पंहिंजा ॿार डिस्टर्ब थी चुका आहिनि, घणा डिस्टर्ब। जेके इहे कार्टून आहिनि न, असीं सम्झूं था असांजा ॿार कार्टून पिया ॾिसनि, जॾहिं त उहे कार्टून न हूंदा आहिनि। ॿारनि जी साइकोलॉजिकली उन्हनि खे बिल्कुलु साइकोलॉजिकल हर्ट कयो थो वञे पियो। ऐं कार्टून्स ब्रेन वॉश थियनि था। कार्टून्स छा आहिनि अॼुकल्ह जा? कार्टून त उहे न जेके टॉम एंड जेरी, पिंक पैंथर, हैकलैंड जैक, मिकी माउस, अॼु जा सभु ॿार गॾु मिली करे हिकिड़ी टीवी साम्हूं हलंदी ऐं सभु। हाणे त चवनि था असांखे बि फोन खपे, टैब खपे, ऐं अलॻि अलॻि खपे, ऐं हर कंहिंजी नेचर जे हिसाब सां। हाणे मां पंहिंजे ई ॿार जी ॻाल्हि कंदमि पहिरियां त मुंहिंजो नंढो वारो आहे, सेकेंड बॉर्न जेको आहे, उहो चवंदो त मां रुॻी न जेको आहे शॉर्ट्स ॾिसां, उनखे कार्टून्स न वणंदा आहिनि। मतलब हिकिड़े हंधि वेही कार्टून कोन ॾिसंदो त शॉर्ट्स। अच्छा, हाणे रील्स ॾिसण जहिड़ी किनी आदत पइजी वई आहे। हिकिड़ो रील ॾिसंदासीं 10 रील मोकिलींदासीं, ठीकु आहे न। पंहिंजे मुंहिंजी बि ॾाढी किनी आदत थी आहे अॼुकल्ह थी आहे। पहिरियां न कंदी हुअमि मां, पंहिंजे भाइटनि खे मोकिलींदसि, भाणेजनि खे मोकिलींदसि, हस्बैंड खे मोकिलींदसि, पोइ जॾहिं हिकिड़ो मैसेज ईंदो आहे न मुंहिंजे हस्बैंड जो बसि भला, पोइ बसि कंदी आहियां, उनखे पोइ न मोकिलींदी आहियां, पोइ ॿारनि खे त मोकिलींदी रहंदी आहियां। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका मां पंहिंजो पाण में जेका रियलाइज़ कई आहे, ॿियनि में त महसूसु कंदी आहियां, पर मां पाण में बि हाणे रियलाइज़ कई आहे, राति मां ड्रामा सबा कमर जा शौक़ सां ॾिसंदी आहियां। त सबा कमर जो हिकिड़ो ड्रामो थो हले पामाल ग्रीन ते, उहो मां ॾाढो शौक़ सां थी ॾिसां। 5-6 क़िस्तूं हलियूं अथसि, हलाई अथमि टीवी, वॉल्यूम आहेसि, मोबाइल में लॻी पई आहियां, ॿुधां थी इहो बि ठीकु न आहे। पोइ सोचियमि, मां त टीवी खोली आहे न, मोबाइल जो थी यूज़ कयां। पोइ भरिसां फिटी कई त पोइ ड्रामो ॾिसणु वेठी आहियां। इहा शइ मां सभिनीनि में जज कंदी आहियां। इवन मां पंहिंजे हस्बैंड खे बि टोकींदी आहियां इन शइ ते त भला टीवी ऑन कई अथव त ॾिसो, या मूंखे ॾिसणु ॾियो, मोबाइल जी पचड़ छॾियो। पर इहा आदत हाणे मूं में बि पई आहे। यानी असां सभई इन टेक्नोलॉजी जा आदी थींदा था वञूं। ऐं इहा टेक्नोलॉजी जेका आहे सुठी त आहे, पर असांजी दुश्मन बि आहे, ख़राब आहे। न ठीकु न आहे, बिल्कुलु बि केस मां कॾहिं बि माना हुनजी फेवर कोन कंदसि, छो त असांजी तख़लीक़ मरंदी पई वञे। मिसाल थी ॾियां, चैट जीपीटी, उनखे असां चऊं था त माना मां हिकिड़ी क्रिएटिव माई आहियां, कॉलम लिखियो अथमि, मौज़ू हले पियो त हिन इशू ते मीडिया जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि, छो आहिनि, मूंखे मौज़ू खपे थो, पंहिंजे दिमाग़ खां लिखां पई। पर हाणे मां छा कंदसि, चैट जीपीटी खे चवंदसि त हीअ मौज़ू आहे, माना सेकेंडनि में, माना 1 सेकेंड में मूंखे माना पोइ मुंहिंजी क्रिएशन काॾे वई। अच्छा, असांजा कैमरामैन वेठा आहिनि जेके रोज़ी पिया कनि, महिनत था कनि, पंहिंजो पाण खे थकाइनि था। हाणे तव्हां हुननि जा इंस्टॉल कयो, हीअ इंस्टॉल पंहिंजो रखो, पंहिंजो ॻाल्हायो, तव्हांखे आवाज़ मिली वेंदो, वीडियो, त असांजी क्रिएटिविटी ख़तमु पई। त पोइ अॼु इहा ई त ॻाल्हि थी आहे न, एमेज़ॉन कंपनी जेका ॿाहिरि जी कंपनी आहे, उन माण्हू एम्प्लॉइज़ पंहिंजा कढी छॾिया, बिल्कुलु जस्ट बिकॉज़ ऑफ एआई। जॾहिं एआई तव्हांखे एॾो सुठो कमु ॾिए थो त माण्हुनि जो पंहिंजे चैनल्स जेको आहे होस्ट एंकर पर्सन जेके आहिनि एआई फीमेल रखी छॾियूं आहिनि। हा, इलाही चैनल्स रखियूं आहिनि, इलाही रखियूं आहिनि। कनि पिया था उहो, पर उहो क्रिएटिव माण्हू काॾे वेंदा? क्रिएटिव माण्हू रहंदा, हमेशह हमेशह कम बि कंदा। ॾिसो, इहे रोबोट्स आहिनि, उन्हनि जे अंदरि जेका शइ हिननि फीड कई आहे उहा ई कमु कंदा, ठीकु आहे, उहा बि कंहिं माण्हूअ कई आहे, पर कंहिं साज़िश हेठि कई आहे, को तव्हांजे असांजे फ़ाइदे लाइ कान कई आहे।
हिकिड़ी साज़िश हेठि कई आहे जंहिंखे पाण खे सम्झणु घुरिजे ऐं क्रिएटिव माण्हू वाकई तव्हां वारी ॻाल्हि मरंदा न आहिनि गुम न आहिनि थींदा पर साइकोलॉजी जी माहिर वेठी आहे उन्हनि खे अंदाज़ो हूंदो साइकोलॉजिकली असर पवे थो बिल्कुलु पए थो त मां कुझु क्रिएट करणु पई चाहियां त इहा ई त शयूं आहिनि न असांखे पोइते कयो थो वञे पियो हर शइ में असांखे पोइते कयो थो वञे असांखे हर शइ में जेको आहे डिग्रेड कयो थो वञे पियो इन जे करे साइकोलॉजिकल इफेक्ट्स पवनि था ॾाढा पवनि था सभिनी खां पहिरियां त मां चवां थी त हर कंहिंखे जेको फ़ोन आहे उनजो टाइम रखणु खपे त असांखे हेतिरे टाइम में करणु फ़ोन इस्तेमालु करणी आहे या हेतिरे में न करणी आहे फ़ोन इस्तेमालु हा तव्हांजा खोड़ कम बि हूंदा आहिनि जीअं मिसाल तव्हां ऑफिस गोइंग आहियो तव्हांजा के इलेक्ट्रॉनिक्स जी जीअं लैपटॉप थी वियो टैब थी विया इन सां तव्हांजा घणा कम थींदा बाक़ी जेको असां फेसबुक ते घणो टाइम इंस्टाग्राम ते उन खां पोइ जीअं तव्हां बि ॻाल्हि कई हुई त एतिरियूं वीडियोज़ साम्हूं अची वेंदियूं आहिनि ऐं पोइ जेको स्ट्रेस अच्छा मां पंहिंजी ॻाल्हि कयां न मां कंहिंजो को ॾिसां न कंहिंजो को ॿार जो को अलाह पना ने को ईअं एक्सीडेंट या को मां पंहिंजे हस्बैंड खे हो मूंखे चवे तूं इहे मूंसां एॾियूं डिप्रेसिंग ॻाल्हियूं छो थी करी या तू पाण इफेक्ट तो थिए हां मोते इफेक्ट या तू पाण मां छो न ॾिसां मूंखे ख़बर थी पवे त कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी शइ सही आहे छा करणु खपे डॉक्टर साहब आहे न जेको माना असांजो फैमिली डॉक्टर आहे जेको माना ट्रीट कंदो आहे उन खां मूं हिकिड़ी सवाल कयो त चाचा हिकिड़ी ॻाल्हि पुछां हा बाबा पुछो ज़ाहिर आहे सीनियर आहे बाबा जो दोस्त बि आहे ऐं फैमिली जो बि आहे त मुंहिंजो चाचा जेके माना थोरो माना तो कीबाया बि पई त हाणे चाचा बि आहे वॾो बि आहे हाणे पुछां न पुछां पर पुछणो त हुयो मूंखे बींग जर्नलिस्ट उण तुण त लॻी पई मुंहिंजो इहो जेके नफ़्सियाती माहिर हूंदा आहिनि उहे केतिरा नफ़्सियाती थींदा आहिनि इन जो जवाब पोइ ॾिजो इन वॾा थी ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियो तव्हांखे भलीकार कंदासीं कुझु न कुझु थिए थो ब्रेक में अञा मूंखे क्यों मिले थो अचण जे लाइ पर ही जेके ॿई शरारती जेके वेठियूं आहिनि न हालांकि सोनी पारस सां त ख़ैर हाणे ग़ाइबानो तारुफ़ रहियो ई रहियो आहे ऐं पहिरियों दफ़ो ईअं कचेरी थी रही आहे पर तव्हां सां त सफ़ा फर्स्ट टाइम मुलाक़ात आहे पर लॻे नथो त पहिरियों भेरो मिली रहिया आहियूं त लॻे त पुराणियूं सहेलियूं आहियूं ऐं का न का हरकत कनि थियूं जंहिं ते मूंखे खिल ग्रुप ठाहिणो आहे 3 इडियट्स जो मूंखे अॼु लॻे थो मूंखे घर वञी करे इहो क्रिएट करणो पवंदो किरण अदी सोनी है मारिया Three idiots ते असां ई आहियूं कोई कोन्हे न असांजा सवाइ कैमरामैन बि त बीठा आहिनि उहे पोइ वरी इलाही इडियट्स थी वेंदा न सो बहरहाल जोक्स अपार्ट मज़े जो शो हली रहियो आहे ज़ाहिर आहे हा सुठो लॻे थो ॾाढो मज़ो अचे थो न हा बिल्कुलु तव्हां सां मुलाक़ात में त घणो मज़ो अदी सां त वरी अञा वधीक घणो मज़ो थो अचे पोइ अदी पोइट्री बि कंदी मुलाक़ात में पोइट्री ॿुधूं न पोइट्री त मां एॾो ख़ैर कंदी आहियां हाणे कोन कंदी आहियां वरी बि थोरी तू ई मुंहिंजी उस आहीं छो त मूंखे पंहिंजा कुझु नज़्म ॾाढा वणंदा आहिनि तू ई मुंहिंजी उस आहीं तू ई मुंहिंजी छांव थी प तू ई मुंहिंजी उस आहीं तू ई मुंहिंजी छांव थी प तूं पुराणो पंधु आहीं तूं पुराणो पंधु आहीं तूं नई का राह थी प ऐं मौसमूं सभु साह मुंहिंजा तूं बि मुंहिंजा साह थी प वाह 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 ज़बरदस्त अच्छा इहो ज़रूरु ॿुधायो त जर्नलिज़म ऐं फील्ड जर्नलिस्ट बि रहिया आहियो त पोइ वरी पोइट्री बि गॾोगॾु इहो छा आहे सभु कमु करण जो मूंखे नंढपण खां शौक़ु रहियो मल्टी सभु कम घर जा कम बि कंदी आहियां कुकिंग बि कंदी आहियां मां रध पचाव में हर शइ ठाहींदी आहियां माना जॾहिं उहो वक़्तु हुयो घर में अम्मा कम विराए छॾिया त इन करे उहा अम्मा असांजी ॾाढी स्ट्रिक्ट सख़्तु ॾाढी सख़्तु एॾी सख़्तु जो बिजली असां वटि फ्री हूंदी कॉलोनी वारनि घरनि में उन वक़्त में नंढा हूंदा हुआसीं तॾहिं बि विंडो एसी जेका वठी आई हफ़्तो कोन हलाईंदी अम्मा छो न थी हलाई मुफ़्त जी आहे बिजली हला न ख़बर पयो त कॾहिं आहे कॾहिं नाहे सही वठी त छॾी आहे सो उहे सख़्तियूं नंढे हूंदे त माना कावड़ ईंदी हाणे सम्झो था त उहे असांजे केॾे कमु आयूं आहिनि त माना हर हंधि तव्हांखे फिट थियणो आहे आदत तव्हांखे हुजणु खपे हा त असांखे उहा पइजी वई सभु पोइ वरी जॾहिं हसन दर्स ऐं आकाश वारनि सां अख़बार में कमु कयो हाणे शाइर
आकाश अंसारी शाइर राह संदर्स शाइर हाणे हुनजे विच में वेठी आहियां मां सो इन करे ज़ाहिर उहो बि हिकिड़ो असरु पवंदो आहे संगत जो बि दोस्तीअ में बि पंजाब में पोइ मां उन्हनि खे कचो पेको लिखी ॿुधाईंदी हुअसि चाचा इमदाद हुसैनी असांजो माना लेजेंड हिकिड़े ॾींहुं असांजे घर वेठा 10हें दर्जे जो इम्तिहान ॾेई घर पहुतसि त पेपर जॾहिं ख़तमु थी वियो त मां पंहिंजे पारां जवाबु ॾींदी हुअसि जेको मिस असांखे लिखाईंदी हुई न उहो कॾहिं मूं ज़िंदगी में न ॾिनो यूनिवर्सिटी ताईं मां जेको सम्झियो मां उहो जवाबु लिखंदी हुअसि त 10हें दर्जे में आख़िरी जवाब खां पोइ 4 सिटरूं लिखी छॾियमि ईअं ई अञा टाइम हुयो छो त मूं सभिनी खां सदाईं पहिरें पेपर कंदी हुअसि सभु चवंदा छा थी करी तूं चीटिंग थी करी चीटिंग वारो वक़्तु हो कोन सो मां 4 सिटरूं लिखियूं घर जॾहिं आयसि चाचा इमदाद हुसैनी बाबा वेठा हुया त चाचा इमदाद हुसैनी खे ॾिसी मां ख़ुशि थी वियसि चाचा मां कुझु लिखी आहियां मूंखे ख़बर न हुई 4 सिटरूं हुननि खे चोसिटो चइबो आहे मुंहिंजो चाचा मां कुझु लिखी आई आहियां 10हें दर्जे जो ॿारु थोरो एक्साइटेड थी छा ॾेखारियोमांसि त दिलि खे दिलि न चवां त छा चवां प्यार खे प्यार न चवां त छा चवां दिलि खे दिलि न चवां त छा चवां प्यार खे प्यार न चवां त छा चवां ऐं अदब जा दायरा तोसां नथा ठहनि अदब जा दायरा तोसां नथा ठहनि तोखे तूं न चवां त छा चवां चाचा इमदाद हुसैनी चयो हीअ त चोसिटो आहे मूं चयो 5 सिटरूं बि हूंदो आहे 6 सिटरुनि माना हूंदियूं आहिनि चई चोसिटो आहे बाबा तूं त शाइर आहीं उनखां पोइ हिकिड़ो उत्साह आयो पोइ मूं नसुर लिखणु शुरू कयो ग़ज़ल में मुंहिंजी का महारत कान्हे का नसुर में मां आज़ादु नज़म छो त उहो वरी 100 पननि ताईं लिखी सघो था सो सभु कम कंदी आहियां ओवरऑल कॾहिं बुक लिखण जो शौक़ु थियो मां ऑटोबायोग्राफी लिखां पई पंहिंजी ज़िंदगीअ ते किताब पाण कंपोज़ कयां पई जी हा बिल्कुलु कॾहिं मतिलबु 4 महीना थिया आहिनि अच्छा हाणे झूना थी विया आहियूं त ज़रा टाइम त लॻंदो न पंहिंजे पीढ़ीअ जी जेका असां ॻाल्हि लिखण में वक़्तु लॻंदो प्यार का पहला ख़त लिखने में वक़्तु तो लगता है नए परिंदो को उड़ने में वक़्तु तो लगता है न माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे बायोग्राफी लिखणु घुरिजे सभिनीनि खे लिखणु घुरिजे ज़िंदगी जा तजुर्बा ॿियनि ताईं पुॼणु घुरिजनि त असां छा ॾिठो छा पिरायो छा कयो छा सम्झियो हाणे तव्हांखे छा करिणो आहे इहो ज़रूरी आहे छा करिणो अथव हाणे लाइफ में छा गोल्स आहिनि तव्हांजा मुंहिंजा गोल्स मूंखे डेस्परेटली मां वेट थी कयां त ॿारड़ा मुंहिंजा थोरा वॾा थियनि त मां MS जी तरफ़ वञा क्लिनिकल साइड जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे हा ऐं शुरू खां वठी मूंखे इहो ई हुयो त मां MBBS कयां पर MBBS साइड मां न वञी सघियमि पोइ वरी एॾी तकड़ छो मतिलबु माइटनि खे थी तव्हांजी शादी जी थोरो करणु ॾिना न तव्हांखे तव्हांजो शौक़ु पूरो न मां तव्हांखे हुई मूंखे मूंखे पर मूंखे जेको आहे न साइकोलॉजी में बसि इंट्रस्ट पैदा थियणु शुरू थी वियो पाण ई पाण मुंहिंजो बाबा त फ्री हैंड ॾिनो मूंखे त जेको करिणो आहे उन्हनि जे तरफ़ां त न हुयो को बि शादी जो या कुझु बि वरी हे जेको मुंहिंजो हस्बैंड वारा वरी पंहिंजे ॻोठ जा ई हुया ऐं ॾिठल वाइठल बि हुया त बसि इन में बसि जल्दी सुठो रिश्तो न कढिजे या ब्लैकमेलिंग हूंदी आहे ॾाढी ब्लैकमेलिंग हूंदी आहे सुठो रिश्तो आहे जल्दी कयो हथ पीला कयोसि कढोसि पंहिंजे घर वारो अरे बाबा हुनजो फ्यूचर काॾे वियो ईंदड़ वक़्त में कुझु त करिणो आहे पर इन में हा इन में ईअं मां न चवंदमि त मुंहिंजे पेरेंट्स जो घणो रोल हुयो मुंहिंजो पंहिंजो इन में घणो हुयो बसि पंहिंजे वॾे जो वेझो हाणे MS त मूंखे लाज़मी करणी आहे इंशाल्लाह MS हा ऐं छो जो बैचलर्स त ठीकु आहे मां कयो आहे मां कमु बि कयो आहे काफ़ी सेटअप्स में कमु कयो आहे जीअं कराची साइकियाट्रिक हॉस्पिटल आहे डॉक्टर अब्दुल कदीर आहे हिते मां कमु कयो आहे पेशेंट जो एक्सपोजर बि आहे पर वरी थोरो पढ़ाई जे टच खां हाणे थोरो मां परे आहियां सही हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका अॼुकल्ह ॿारनि में नज़र अची रही आहे जेके ॿार पैदा था थियनि पिया ऐं वरी जीअं आहिस्ता आहिस्ता ग्रो था कनि पिया त स्पीच थेरेपी ॿारनि जी डिले थी थिए पई ॾाढी ठीकु आहे त उहा वजह छा आहे अॼु जे दौर में वजह छा आहे जो ॿार एतिरो जल्दी क्विक लर्नर नथो थिए ॿार खे हर शइ नज़र अचे थी सम्झ में अचेसि थी पर उहो ॻाल्हाए नथो सघे स्पीच डिले छो थी थिए ॿार जी स्पीच डिले स्पीच डिसऑर्डर्स त ख़ैर ॾाढा आहिनि असां वटि ऐं अॼु ईअं सम्झो घर में ईअं हिकिड़ो को ॿारु अहिड़ो ज़रूरु निकिरे थो जंहिंजो स्पीच डिले आहे पोइ हुनजा मुख़्तलिफ़ रीज़न्स अचनि था न जीअं सभिनी खां पहिरियों त इहो असांजो फ़ोन ई आहे नंढी ई एज खां तव्हां चओ न 3 महीननि जे ॿार खां 6 महीननि जे ॿार खां तव्हां पेरेंट्स हुन सां ॻाल्हायो
पाण ॻाल्हायो ऐं अॼुकल्ह पेरेंट्स बि त बिज़ी आहिनि मदर बि वञे थी जॉब ते मासूम ॿार उन खां मतलब कीअं दिलि चवंदी त मां मोबाइल में लॻी पई हुजां मां हिननि सां न खेॾां हो त ॿार होंगरू ॾिए थो ॻाल्हाए थो मोम थी वञे तव्हां ॻाल्हायो ऐं तव्हां नोट ऐं हा ॿी ॻाल्हि त तव्हां नोटिस कयो त तव्हांजा छा डेवलपमेंटल माइलस्टोन पूरा थियनि था छा तव्हांजो ॿारु जेको 6 मंथ जो आहे उहो उअं बिहेव करे थो 6 मंथ छा साल जो आहे त उहो बिहेव करे थो इग्नोरेंस हिन में ॾाढी थी अचे। मां हिते तव्हांजी ॻाल्हि खे इंटरप्ट थी कयां विच में इन में इहो बि रीज़न हूंदो आहे त ॿारु माउ जे पेट में आहे माउ खे का टेंशन आहे का एंज़ाइटी आहे या कोई डिप्रेशन अची थो वञे जंहिंमें ॿार जी डेवलपमेंट में ग्रोथ में थोरो डिले थो थिए जंहिंजे करे स्पीच थेरेपी में मसइलो थो थिए इनखे चइबो अथव प्रीनेटल केयर। प्रीनेटल केयर अच्छा हाणे जीअं न प्रेग्नेंट का बि माई आहे वुमेन का बि उनखे बुखार थिए थो के तमामु जल्दी मेडिकेशन जी तरफ़ हली वेंदियूं आहिनि का बि अलाउड न हूंदी अथव दवा पेनाडोल बि न पर अगरि तव्हांजो हाई ग्रेड फीवर आहे प्लस तव्हां प्रेग्नेंट आहियो 101 ताईं पोइ तव्हां पेनाडोल खाओ तव्हां यकीन कंदव मां पंहिंजी प्रेगनेंसी जे टाइम पीरियड में नॉट इवन पेनाडोल मतिलबु ईअं स्मूथ तरीक़े सां मां चवंदा मूंखे खाइणी ई न आहे इन करे मां कुझु फील बि कयां पई न मूंखे डिट थो थिए न ईअं ऐं हाणे नथियूं सम्झनि मां ॾिठो आहे न जेको हीअ बि दवा खा उहो हे बि खा ॿाहिरों हे बि खा ईअं बि खा उहो एतिरो असरु थो थिए ॿार जो ऐं अॼुकल्ह अथव फीटस एनॉमली स्कैन उन में बि हर शइ अची वेंदी अथव हा 22nd वीक ऑफ प्रेगनेंसी में उहो थींदो आहे उन में बि अची वेंदो आहे त कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी शइ सही न आहे ब्रेन तव्हांजो केतिरो डेवलप थियो आहे केतिरो न आहे थियो अच्छा सभ खां पहिरियों त मदर ते ई आहे त उहो त ॿार खे नोटिस कंदी अचे त मुंहिंजो ॿारु सही बिहेव करे थो नथो करे छा वॾो भाउ भेण ॻाल्हाए थो हिन छो न ॻाल्हाइणु शुरू कयो आहे ऐं हाणे हिनखे मूंखे मोबाइल न ॾियणु खपे अगरि पाण जॉब ते वञे थी त उहो तरीक़े जो पंहिंजो सेटअप ठाहे त जीअं मां थोरो जेको क्वालिटी टाइम आहे उहो मां पंहिंजे ॿार खे ॾेई सघां अगरि पर हाणे मेड सिस्टम बि त थी वियो ॾाढो थी वियो आहे हा ऐं मेड्स बि त ॾिसो उहे ई आहिनि न उहे छा तव्हांजे ॿार खे पराई माई असांजे ॿार सां छो त ईअं ॻाल्हाईंदी अले मुंहिंजो बच्चो अले मां सदको पानी कबे छो ॻाल्हाईंदी पराई माई कोन ॻाल्हाईंदी अञा असां इहो ॾिठो आहे चुप कर पाण ऑफिस वेठी हूंदी आहे उते कैमरा फिट करे वेंदी आहे त मां पंहिंजे ॿार खे ॾिसां त ऐं मेड खे ॾिसां त करे छा ऐं मेड एॾी सियाणी हूंदी आहे उहा जेका मासी आहे उहा एॾी सियाणी हूंदी आहे जो कैमरा जे हिन पासे वञी ॿार खे चमाट हणंदी आहे ख़बर अथसि केसिस आहिनि भाई इलाही केसिस पॉसिबिलिटीज़ आहिनि इहे ॾाढियूं घणियूं पॉसिबिलिटीज़ इहो बि कारण आहे इहे पोएं कुझु सालनि में इहे शयूं थियूं आहिनि बिल्कुलु ऐं ॿारनि खे बाक़ाइदा कैमरास में ॾेखारियो बि वियो आहे मदर्स उहे कैप्चर कयूं आहिनि पाण वीडियोस त ॿारनि खे मासी चूंडियूं पातियूं आहिनि उनखे चमाटूं आयूं अथई बिल्कुलु बिल्कुलु त इहे केसिस बि थेरेपी त तव्हां लाज़मी जिथे तव्हां नोट था कयो त तव्हांजे ॿार जो आहे प्रॉब्लम आहे जेनेटिक बि थी सघे थो 3 रीज़न्स आहिनि जेनेटिक एनवायरमेंटल ठीकु आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हितां हुतां ॿारु मोबाइल ॾिठी या ॿारु नथो ॻाल्हाए सघे इहो ॿियो प्रीनेटल केयर जेको प्रेगनेंसी जे दौरान इहा स्पीच थेरेपी पोइ केतिरो टाइम हलंदी आहे केतिरे अरसे में ॿारु जेको आहे रिकवर करे डिपेंड थो करे त सिवियरिटी केतिरी आहे अच्छा हा डिपेंड थो करे माइल्ड मॉडरेट हूंदो आहे उन खां पोइ सिवियर अची वेंदो आहे अगरि माइल्ड में तव्हांखे ख़बर थी पवे त स्पीच डिले आहे त उन शइ ते उते ई एक्शन खयो वञे त भई मुंहिंजो ॿारु 2 सालनि जो थी वियो आहे 2 सालनि जो ॿारु त ॻाल्हाईंदो आहे पर मां भायां थी जेके ॻोरहारियूं औरतूं आहिनि उन्हनि जे लाइ सिखिया जा उहे महीना हुजणु घुरिजनि कुझु हा त उन्हनि ॻोरहारी औरतूं जेके प्रेग्नेंट अंग्रेज़ी में पाण चऊं था सिंधी ॿोली खे त पाण हूअं ई एॾे ओॾे करे छॾियो आहे ठीकु आहे ॼण त असांजे मुंहिंजी माउ जी आहे रुॻो बसि ॿिए कंहिंजी आहे कोन पर ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जे लाइ सेशन्स हुजनि जीअं तव्हां ॻाल्हि कई वर्कशॉप तरबियती त उन्हनि खे ख़बर पए त मूंखे हिन स्टेज ते छा करिणो आहे कीअं करिणो आहे उन सां बि घणो बचाव थी सघे थो बिल्कुलु थी सघे थो हा बिल्कुलु ऐं उन्हनि ॾींहंनि में मां चवां थी त हिकिड़ो विज़िट साइकोलॉजिस्ट वटि ज़रूरु करणु घुरिजे बिल्कुलु छो त ॿारु 9 महीना पेट में माउ रखे थी ऐं उन सां जेके इशूज़ थियनि था जेका हुनजी तबियत जेका थिए थी चिड़चिड़ोपन उनखे थिए थो छिती थी पवंदी आहे ॻाल्हि ॻाल्हि ते मतिलबु उनखे रोइणु अची वेंदो आहे इमोशनल थी वेंदी आहे इलाही शयूं फेस करणियूं थी पवनि पियूं इहा शइ कोई न सम्झंदो आहे न तव्हांजो हस्बैंड सम्झंदो न तव्हांजा घर वारा सम्झंदा अगरि तव्हां पंहिंजी माउ सां या पंहिंजी ससु सां या पंहिंजी निणान सां कंहिंसां बि कंदो त निणान या भाॼाई तव्हांजी चवंदी नख़रा थी करे असां बि ॿार पैदा कया आहिनि ससु माउ बि चवंदी छा थी वियो असां बि ॿार पैदा कया आहिनि पर तव्हां उन कंडीशन्स खे त ॾिसो
पहिरियां इन्हनि शयुनि खे न सम्झो वेंदो हुयो, शायदि एक्सपोजर न हुयो। अॼु मीडिया जो दौरु आहे, अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, अॼु असां एडवांस टेक्नोलॉजी जे अंदरि आहियूं, त इहे शयूं जॾहिं खां असांखे सम्झ में आयूं आहिनि त हाणे असां सम्झूं था त हिकु औरत जेको आहे सिर्फ़ु ॿार कैरी नथी करे, हू पंहिंजा मूड स्विंग्स बि कैरी थी करे, सभु इमोशन्स आहिनि, हुनजी फीलिंग्स आहिनि, बिहेवियर आहे, कोई हुन सां कीअं थो बिहेव करे, हो कीअं थी हुन सां बिहेव करे। त इन मुंहिंजे ख़्याल में जॾहिं तव्हां पंहिंजे 3rd या 4th हिन में हुजो हिन में महीने में, त उन वक़्तु तव्हां साइकोलॉजिस्ट वटि वञी ज़रूरु हिकिड़ी शइ ऐड कंदमि त एग्ज़ाम्पल न ॾियो हिक ॿिए जा। ठीकु आहे, ॿ भेणनि जी प्रेगनेंसी बि अलॻि थी सघे थी, दोस्तूं त परे जी ॻाल्हि आहिनि, उहे त हाणे ब्लड में ई न आहिनि, अलॻि आहे। हा, ऐं पोइ उहा ख़बर अथव उहो अंदरि ई अंदरि थींदो अथव त यार पोइ मूंसां ईअं छो थो थिए, पोइ उहो अलॻि हिकिड़े लेवल ते सोचींदी, हिन खे ईअं न आहे। मिसाल अगरि सस जी ई ॻाल्हि था कयो, उन मिसाल ॾेई विधा त मुंहिंजे हिन नुंहं सां त ईअं न थियो, हिन सां ईअं थिए थो, त पोइ उहो उन छोकिरी ते ॾाढो असरु पवंदो आहे। हा, ईअं कंपेरिजन त बिल्कुलु ई न कयो, न ॿारनि में कयो, इहा मेन पॉइंट आहे, ॿारनि में न कयो, भेण भाइरनि में कंपेरिजन न कयो त तुंहिंजो वॾो भाउ हीअं तूं हीअं न आहीं, या तूं हीअं ई हो हीअं न आहे। इहो तव्हांखे पोइ हिते कंदो वेंदो, डिप्रेस थी वेंदा ॿार, सैड थी वेंदा ॿार। सही आहे न। स्कूल मां ॿार अचनि था त उन्हनि जो चेक इन बैलेंस हुजे, त स्कूल मां अचे थो ॿार मायूस त न आहे या ख़ुशी ख़ुशी अचे थो, ऐं उन ॻाल्हि जो उते ई एक्शन वरितो वञे त हे सुबुह त सही वेंदो आहे, वापसी में छा मसलो आहे, छॾे ॾियण न। अॼुकल्ह ॾिसो उन ॻाल्हि ताईं पहुचो तॾहिं ई तव्हांजा इहे प्रॉब्लम। सभ खां पहिरीं त जेका ॻोरहारी माई आहे, औरत आहे, सभ खां पहिरीं त उन खे ध्यान जी ज़रूरत आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु, पहिरीं उन खे ध्यान जी ज़रूरत आहे। उन में ज़िम्मेवार केरु हूंदा आहिनि? उनजो मुड़ुसु, उनजी ससु, उनजी निणान, उनजी माउ, उनजी भेण। त उहा जेकॾहिं सेहतमंद तंदुरुस्त आहे त इहा पक ॼाणो त उनजो ॿार बि तंदुरुस्ती ॼमंदो, ठीकु ठाक ई ॼमंदो। पर हूअ ई जेकॾहिं नफ़्सियाती अलाए घणनि शयुनि जे वर चढ़ियल आहे त पोइ ॿार बि ज़ाहिर आहे हेल्दी पैदा न थींदो। ज़बरदस्त। इन ई ॻाल्हि ते जेको आहे तव्हां हाणे मूंखे गानो बि ॿुधाईंदो। ओ, तव्हां बि ॿुधाईंदो गानो? हा, इनखे तयारु करे वठो, मां त हूअं ई शौक़ीन आहियां। उहो त ॿई ॻाए वठंदासीं। गानो मूंखे बिल्कुलु बि न ईंदो आहे, मां ॿुधंदी आहियां पर मां एॾा ग़लति लिरिक्स चवंदी आहियां। मुंहिंजो कज़िन्स असां गैदरिंग्स में वेठा हूंदा आहियूं न, तूं गानो न ॻाए, पोइ माना अॼु हिनखे ॻाराइणो कुझु बि ॻायो, पर ॾिसो अॼु असां वटि सिंगर कोन्हे, तव्हांखे ई ॻाइणो पवंदो। मूंखे न ईंदो आहे, मूंखे ईंदो ई न। वणंदो कहिड़ो आहे? वणंदो इहे जेके घटि। ज़रीना बलोच ॿुधी? अलण फ़कीर ॿुधो आहे? हा, इहो त ॿुधो। उनजो कहिड़ो तव्हांखे वणंदो आहे अलण फ़कीर जो? ॾाढो फेमस गानो अथसि। हा हा, आई ॾिस पहुचायोमांसि न। कहिड़ो 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 कहिड़ो? मूंखे न ईंदा आहिनि। चिड़ी पवंदा अटारी। हा, इहो या वाई त ॾाढी सुठी आहे, थोड़ी थोड़ी थोड़ी। मूंखे सीरियसली किरण मूंखे अचे ॾिसो जेके शयूं एज़ अ साइकोलॉजिस्ट मूंखे अचनि ॿई साथ साथ ॾिसो न, भले ग़लत सलत जेको बि आहे ॻायो। ॾिसो मूंखे जेके शयूं एज़ अ साइकोलॉजिस्ट अचनि थियूं, मां सॼियूं शयूं तव्हां पूरी साइकोलॉजी रखी। अलाए थोड़ी देर ताईं पहिरियों बि चए पई नथियूं हे त फिरी वई पंहिंजी ॻाल्हि तां, तेरी ॻाल्हि ताईं फिरी वई। सीरियसली तव्हां ॿुधायो, मूंखे न ईंदो आहे गानो, तव्हां ॿुधायो। आहे या ठगी? ॿियो न त जाए सही सिधी ठगी आहे। असां प्रोग्राम खां पोइ परांदि कंदासीं। हा, छो त माण्हू ॾिसनि पिया। मेकअप रूम में वठी करे ॿुधाऊं। ठीकु आहे, तोखे ॿुधाइणो आहे कैमरा खे ॿुधाइणो? कैमरा खे ॿुधायो, असां सभु बि ॿुधाऊं न, व्यूअर्स बि ॿुधनि। तव्हांखे थी ॿुधायां, छा ॿुधायां? हा, मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हा मां तुंहिंजे बिना। मुंद मुरकी पए जी चरकी पए, मुंद मुरकी पए जी जरकी पए, तूं जे हे कर अची, तूं जे हे कर अची त मां झूम नचां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। एतिरो ई थोरो ई ॿुधायो। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न। चिड़ी पवंदा, हुनखे वणे थो ॿुधाए। मूंखे न साथ ॾियाराईसि न। न मूंखे न। सीरियसली किरण ॿुधायो, चिड़ी पवंदा? वरी मां अहिड़े तरीक़े सां ॿुधाईंदमि त वरी। हा ॿुधाए, साथ ॾींदासीं। हाणे असां ॿई ॾींदासीं।
पवंदा तारीअ जॾहिं ॻाढ़ा गुल लोभिया तॾहिं मिलंदासीं ओ तॾहिं मिलंदासीं इहो जाए या त वाकई सफ़ा ठगी करे अॼु जो प्रोग्राम तुंहिंजो यादगार हूंदो पक सां बस यादगार ई यादगार आहे सभु कुझु यादगिरियूं रहंदियूं ऐं बसि इहे मोहबतूं इहे इज़तूं हमेशह अलाह साईं क़ाइम ऐं दाइम रखे दुआ इहा ई आहे वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी तव्हां ॿिन्ही पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं यकीन कयो कीअं वक़्तु गुज़रियो ख़बर ई न पई ऐं तमामु घणो मज़ो आयो वंस अगेन थैंक यू कोई मैसेज ॾियणु चाहींदव लास्ट में मैसेज असां अञा एतिरा उन जॻह ते ई न आहियूं जो असां को नियापो ॾेई सघूं पाण सिखूं पिया पर हा इहो ज़रूरु चवंदसि त दिलियूं वरी रखो ऐं हिक ॿिए लाइ दिलनि में जॻह रखो ऐं जेके मेर आहे दिलि मां उहो कढी फिटो कयो ऐं इग्नोर करणु सिखो विसारणु सिखो विसारण जी सघ रखो पाण में छो त उणायूं थींदियूं आहिनि को माण्हू बि रब जी ज़ात खां सवाइ परफेक्ट न आहे 19-20 हर हंधि हूंदो आहे इन करे दिलि वॾी रखो पीउ माउ जो मान सम्झो बिल्कुलु ऐं तंहिंखां पोइ तव्हांजो मान प्रायोरिटी ते आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मान खे नथा सम्झी सघो इन जो मतिलबु त तव्हांखे ॿिए खे मान नथा ॾेई सघो ज़बरदस्त ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रहण बि ॾियो ज़बरदस्त ज़बरदस्त जी तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदा मां इहो ई चवंदमि जीअं असांजे हिन में बि डिस्कशन थी त रियल हुजो जेतिरो थी सघेव रियल हुजो पॉज़िटिव हुजो अॻिले जी फीलिंग्स खे सम्झो त हो ऐं इहो सम्झो त अॻियां तव्हांजे केरु आहे छा तव्हांजे बराबरि जो माण्हू तव्हां सां ॻाल्हाए थो पहिरीं ॻाल्हि सभु बराबरि आहियूं फर्स्ट ऑफ ऑल असां सभु बराबरि आहियूं पर पोइ बि ॾिसो तालीम तव्हांजी छा आहे अॻियां जी छा आहे उन हिसाब सां तव्हां ॻाल्हायो डाउन टू अर्थ हुजो जेतिरो थी सघेव हम्बल हुजो माण्हुनि सां अॻियां केरु तव्हां खां का हेल्प थो घुरे त उन में तव्हां ईअं न चओ त हिन मूंखां हे कुझु घुरियो कोशिशि कयो त तव्हां हुनजी हेल्प कयो जे नथा करे सघो त तव्हां हुनखे पंहिंजे हिसाब सां मना कयो ईअं न त हुनजी फीलिंग्स हर्ट थी वञनि या छा आहे एट द एंड मुंहिंजो द ग्रेट ग्रैंडफादर मौलवी मोहम्मद अज़ीम शहदा जो लिखियलु बुक सीरत मुस्तफ़ा मां ॾाढी मिस्टेक कई मूंखे तव्हांजी ख़बर न हुई त मां आणियां हा हुनजी कॉपी मूंखे सिर्फ़ु इहो त शायदि आई एम द ओनली गेस्ट मूंखे न हुई ख़बर त हे मां तव्हांजे लाइ कॉपी आंदी आहे थैंक यू सो मच त हे मां किरण खे मिलंदी हे त मां तव्हांखे ॾींदमि असां नंबर शेयर कंदासीं न चवां थी न 3 इडियट वारो ग्रुप ठहंदो हाणे थैंक यू सो मच सीरत मुस्तफ़ा जो बुक आहे हे तव्हांखे गिफ्ट आहे बाक़ी तव्हांजी कॉपी या मोते ओधर आहे ड्यू आहे ओधर थी बाबा वापस सिंधी जो लफ़्ज़ तव्हां चयो न असांजी सिंधी जो ओध हा ही वठी वञासि हली वेंदी हा ही हली वेंदी ॿ कॉपीज़ आहिनि सिंधी में ॿिया इंग्लिश में मां त किरण जे लाइ इंग्लिश में आंदो आहे मूंखे अंग्रेजी ईंदी आहे इंग्लिश में खपे न सिंधी में वरी जेका हिकिड़ी उनसियत हूंदी आहे न पहाड़ जी मुंहिंजी वरी सवाई आहे हा न हा न न तव्हांखे बिल्कुलु सिंधी में ई मिलंदो यस थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सम्झ मूंखे मिली वियो बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हि साॻी मां तव्हांखे थी ए सम्झ मूंखे मिली वियो थैंक यू न न हे बिल्कुलु तव्हांखे बि मिलंदो बिल्कुलु हे मिली वियो मूंखे बि मिली वियो बिल्कुलु मिली फ्रेम ई कोन थो ठाहे असांजो न न हाणे ठही वियो लाज़मी तव्हांखे हा बिल्कुलु थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू अच्छा जी व्यूअर्स आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो इंजॉय कयोसीं सुठी कचहरी थी ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं थियूं काई बि बैक बाइटिंग न थी कुझु बि न थियो ऐं पॉज़िटिव जेस्चर रहियो पॉज़िटिव मैसेजिस रहिया सो इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़